सिंधु मुहिंजी अमा सूह तुहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंधु मुहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंधु मुहिंजी अमा सूह तुहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओढो अवां खे भलीकार चवां थो। सामाईन, असां अॼोके प्रोग्राम में सिंधी फन ऐं फिल्म जे बारे में हिकु अहम प्रोग्राम अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। हिन प्रोग्राम खे सहेड़ण लाइ, सिंगारण लाइ ऐं हिन खे तव्हां ताईं पहुचाइण लाइ मूंसां गॾु असांजी सिंधी न्याणी भावना राजपाल, जेका यूनिवर्सिटी वेस्टमिनिस्टर लंदन में सिंधी सिनेमा ते PhD करे रही आहे। पाण ज़हीन जिते बि पढ़ी आहे, जंहिं बि इदारे में तालीम हासिल कई आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे ऐं सिंधी क़ौम सां, सिंधियत सां ॾाढो प्यार रखे थी ऐं सिंधियत लाइ ॼण त पाण खे अर्पे छॾियो अथई। लंदन में या यूरोप में जिते बि सिंधी गॾजनि था, उन मेले में पाण वञी मल्हाए थी ऐं सिंधी ड्रेस पाए सिंधियुनि जो मान मथाऊं करे थी। अॼु असांजी महिमान आहे भावना राजपाल। भावना राजपाल, मां तव्हांखे अॼोके प्रोग्राम में भलीकार चवां थो। थैंक यू अदा, थैंक यू सो मच। अॼु असांजी हिन कचहरीअ जो मौज़ू आहे सिंधी फिल्म जे हवाले सां यादगार दौर, जेको उमर मारवी जे नाले सां मशहूर आहे। मारवी खे असांजे लाखीणे लतीफ़, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि ॻायो आहे ऐं उन ते तमामु घणा किसा मशहूर आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अक्सर औरतुनि ते तमामु घणी शाइरी कई आहे। असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में, पंहिंजे समाज में सिंधी औरत जो जेको किरदारु आहे या सिंधी औरत जी जेका हैसियत आहे, उन खे ॾिसणो पवंदो ऐं उन खे मारवी वारे किरदार सां भेटे करे उन में हिम्मत, शऊर ऐं मुक़ाबले वारी हैसियत पैदा करणी पवंदी। त असां अॼु उमर मारवी फिल्म, जेका पंहिंजे दौर जी तमामु मशहूर फिल्म हुई, भावना राजपाल, उमर मारवी जे बारे में पंहिंजे सामाईन लाइ इहा गुज़ारिश कंदासूं त तव्हांखे उमर मारवी फिल्म अॼोकी इन कचहरीअ में पेश करण जी ज़रूरत छो महसूस थी? तव्हां इन बारे में वधीक छा चवंदव?
अदा अॼु 12 मार्च 2017 आहे 2017 आहे ऐं उमर मारोई जी रिलीज डेट पाकिस्तान में 12 मार्च 1956 हुई। अॼु असां उमर मारोई खे रिलीज थिए 61 इयर्स मल्हाए रहिया आहियूं ऐं उन सेलिब्रेशन जे करे इहो इंटरव्यू करे रहिया आहियूं। त इहो ॾाढो स्पेशल ॾींहुं आहे छाकाणि त जाम ॻाल्हियुनि जो फर्स्ट हुयो उमर मारोई जो रिलीज। पहिरीं सिंधी पिक्चर ठही पार्टीशन खां पोइ, पहिरीं सिंधी पिक्चर बाय सिंधीज़, छाकाणि त जेकी फर्स्ट सिंधी फिल्म हुई एकता उहा 1942 में ठही हुई बाय होमी वाडिया एंड JBH वाडिया। त हीअ फर्स्ट सिंधी फिल्म ऑफ द वर्ल्ड चई थी वञी सघे आफ्टर पार्टीशन, फर्स्ट सिंधी फिल्म मेड बाय सिंधीज़, फर्स्ट सिंधी फिल्म ऑफ पाकिस्तान ऑफ कोर्स। एंड निखत सुल्ताना जी भी फर्स्ट फिल्म हुई इफ आई एम नॉट मिस्टेकन। डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर जेके आहिनि हिन फिल्म जा असां उन्हनि जे बारे में वधीक ॻाल्हाईंदासीं, पर उन्हनि सभिनी जी बि फर्स्ट फिल्म हुई ऐं जिते फिल्म शूट थी ईस्टर्न फिल्म स्टूडियो कराची में, उन स्टूडियो जी इहा फर्स्ट फिल्म हुई। त हिन फिल्म ॾाढा रिकॉर्ड्स तोड़िया ऐं आई एम वेरी ग्लैड कि अॼु बि इहा फिल्म जी कॉपी असां वटि अवेलेबल आहे ऐं फिल्म बची आहे ऐं माण्हुनि ॾिठी आहे फिल्म। त आई एम वेरी एक्साइटेड टू बी ऑनेस्ट। अच्छा, इहा फिल्म सिंध में त रिलीज थी, पर इन सां गॾोगॾु साॻे वक़्त ते इंडिया में बि रिलीज थी या इन खां पोइ रिलीज थी? जी अदा थोरो वक़्तु रखी करे TM बिहारी इन फिल्म जा राइट्स वरिता ऐं इहा फिल्म इंडिया में रिलीज थी, ॾियारीअ जे शुभ मौके ते रिलीज थी। एंड हीअ फिल्म बॉम्बे, अहमदाबाद ऐं पुणे इन्हनि टिनी जॻहियुनि ते गॾु रिलीज थी इंडिया में। बॉम्बे में गणेश टॉकीज इन मुलुंड, लिबर्टी, नाज, रिवोली, अरोरा अलॻि अलॻि थिएटर्स में लॻाई वई ऐं पैरामाउंट थिएटर कल्याण कैंप में हली इहा फिल्म। 4 हफ़्ता उते हली आहे पिक्चर पैरामाउंट में ऐं अहमदाबाद जे मॉडल सिनेमा में लॻाई वई हुई ऐं पुणे जे कैपिटल सिनेमा में लॻाई वई हुई इंडिया में। त आई थिंक मार्च 1956 में कराची में ऐं सिंध जे ॿियनि शहरनि में रिलीज थी ऐं अक्टूबर आई थिंक उन साल ॾियारी अक्टूबर नवंबर में हुई। त 1956 ॾियारी में इंडिया में रिलीज थी इहा फिल्म। अच्छा, हाणे हिन फिल्म जे हवाले सां जेको तव्हां अॼु, छाकाणि त इहा फिल्म 61 साल अॼोके ॾींहं ते ठही हुई ऐं हिन फिल्म खे तव्हां हिन अॼोकी कचहरी जे लाइ मुंतखब कयो आहे, हूअं बि असां तव्हांजे विच में इहा शइ काफ़ी अरसे खां तय थी हुई त असां फन ऐं फिल्म जे हवाले सां असां पंहिंजे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे सामाईन खे वक़्त ब वक़्तु अहिड़े क़िस्म जूं कचहरियूं ॿुधाईंदासीं जंहिंमें सिंधी फिल्मुनि जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल हूंदी ऐं उहो फर्स्ट एपिसोड आहे। जी 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 ऐं उहो जेको दौर हुयो सिंधी फिल्मुनि जो तमामु हिकिड़ो वॾो औज वारो दौर हुयो ऐं शानदार दौर हुयो। जी पूरो न थियो आहे, दौर अञा चालू आहे। जी 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 न उहो हिकिड़ो जेको दौर हुयो उहो शुरूआत हुई उन दौर जी। हा, त सवाल इहो आहे त तव्हां उमर मारवी जी कहाणी ऐं उन्हनि जे किरदारनि खे कीअं ॾिसो था? त इन कहाणी में तव्हांखे कहिड़ी शइ जेका आहे सा उन तव्हांजी तबियत खे भायो आहे या तव्हांखे का बहितर लॻी आहे? मजमूई तरह फिल्म ते तव्हां कीअं सम्झो था त इहा फिल्म पंहिंजे दौर में हिकिड़ी कामयाब फिल्म कीअं थी ऐं छो थी? अदा आई थिंक इन फिल्म जी मेजर कामयाबी जो असां सक्सेस जो जेको क्रेडिट आहे उहो इन जी कैरेक्टर जेकी फीमेल प्रोटैगनिस्ट आहे निखत सुल्ताना जे मारवी जो रोल अदा कयो आहे उन ॾे थो वञे। आई थिंक एज अ फर्स्ट सिंधी फिल्म इहा फिल्म एब्सोल्युटली ज़बरदस्त आहे छाकाणि त एॾी स्ट्रॉन्ग फीमेल कैरेक्टर आहे मारवी जा। डायलॉग ज़बरदस्त आहिनि मारवी जी, डायलॉग डिलीवरी ॾाढी सुठी आहे। मां कल्ह बि निखत सुल्ताना जे बारे में वापसि पढ़ां पई। आई थिंक जेको कॉन्फिडेंस सां हिन फिल्म में डिलीवरी कई आहे, प्लस शी इज सो ब्यूटिफुल, एॾी सुहिणी थी लॻे, हो मथे ते झूमर पातल अथसि। त आई थिंक सिंध जे माण्हुनि सां इहो ॾाढो कनेक्ट थी हूंदी ॻाल्हि कि जेकी सिंधी मायूं आहिनि उहे कुझु बि थी वञे पंहिंजे वतन सां ऐं पंहिंजो जेको कमिटमेंट आहे उनखे कॾहिं बि न तोड़ींदियूं। महलनि खे ॾिसी बि हिनखे दिलि ख़ुशि नथी थिए। असां पोइ डिस्कस कंदासीं कीअं हूअ पाण गानो थी ॻाए पकी पंहिंजो वतन
पंहिंजे वतन हली वेंदो, छाकाणि त हुनखे महलनि में बि ईअं जेल वांगुरु थो फील थिए ऐं ॾाढो ईअं ट्रैप थी हुअ पाण खे फील करे। एंड आई थिंक सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा आहे कि सिंधी हिंदुनि ऐं सिंधी मुस्लिम सां इहा फिल्म इन करे सक्सेसफुल थी हूंदी छाकाणि त इहा ॾाढी सूफ़ी आखाणी आहे। धर्म ते सिंधी हिंदू सिंधी मुस्लिम्स खे इहा अलॻि नथी करे आखाणी। लतीफ़ साहब खे असां सभु ॼणा मञींदा आहियूं ऐं इहा आखाणी बि उहो ई थी करे, इहा फिल्म बि उहो ई थी करे। एंड आई थिंक एज द फर्स्ट शाह अब्दुल लतीफ़ अडेप्टेशन सिंधी मूवी जेको शुरू थी सिंधी सिनेमा, उहो ट्रिब्यूट थी ॾे लतीफ़ साहब खे कि उन्हनि जो एॾो असां वटि एॾो स्ट्रॉन्ग मटीरियल आहे, एॾो सोनो मटीरियल आहे कि असां शुरूआत उन फिल्म सां कई। पर इहो मुंहिंजा गेसिस आहिनि कि 61 साल पहिरियां जी फिल्म आहे। असांजे सामाइन खे तव्हां इन जी स्टोरी जे हवाले सां को नटशेल में ॿुधाईंदो त इहा कहिड़ी बेस ते फिल्म ठाही वई हुई, कहिड़ी स्टोरी जे बेस ते ठाही वई हुई? अदा उमर मारवी आखाणी त ॾाढी पॉपुलर आहे, उनखे ख़बर आहे कि स्टोरी छाजे बारे में हुई। उमर सूमरो हिकिड़ो राजा हुयो ऐं मारवी ॾाढी सुहिणी छोकिरी हुई, पर हूअ महलनि जी न हूंदी हुई, हूअ मलीर गांव में रहंदी हुई पंहिंजे माउ पीउ सां ऐं पंहिंजे माण्हुनि सां। त जॾहिं उमर सूमरो खे हिन जे बारे में ख़बर थी पए त हे इन्हनि सां मारवी खे ॾिसे थो ऐं हिकदमि मेस्मराइज़ थो थी वञे मारवी सां। ऐं उन खां पोइ हिनखे कैप्चर करे पंहिंजे इन में रखेसि थो, फोर्ट में, पंहिंजे महल में रखेसि थो। सॉरी, हा महल में, फोर्ट में न। त उन खां पोइ बि हुनखे फिल्म में ईअं ॾेखारियो अथऊं कि मारवी सिल्क जा कपिड़ा, सोना, ज़ेवरात ऐं छा अशरफियूं इहे सभु मना थी करे ऐं उनखे मारवी खे मायूं खुशबूदार तेल थी उन वारनि में हणण लाइ उहो बि इहा वापसि थी करे। बट फिल्म जी जेकी शुरूआत आहे उन फिल्म में फर्स्ट सॉन्ग जेको आहे उहो मारवी ऐं खेत जंहिंसां मारवी जी एंगेजमेंट थिए थी, थिएटर आहे मारवी जो। इहे ॿई नंढे हूंदे खां हिक ॿिए खे पसंदि कंदा हुया, त उन्हनि जी एंगेजमेंट था ॾेखारनि फिल्म में। ऐं पहिरियों सॉन्ग जेको फिल्म जो आहे उहो मारूअड़ आहे, उहो उन एंगेजमेंट खां इमीडिएटली पोइ आहे ऐं ॾाढी बहितरीन कयल आहे इन सॉन्ग ते। उहो असां माण्हुनि हलाईंदासीं थोरी देरि में। ऐं उन खां पोइ उमर मारवी जे हवाले सां जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मारवी जे किरदार जी अकासी कई आहे, त उहा हिकिड़े कैरेक्टर जे हवाले सां मारवी जे नाले में ज़िक्र त कयो आहे, पर इन जे बैकग्राउंड में सिंध जी उहा जेका सॼे समाज जी हिकिड़ी हैसियत आहे, औरत जी हिमत वारी ऐं पंहिंजे असूल वारी ऐं पंहिंजे असमत जी हिफ़ाज़त करण वारी, उहो किरदार हिन उन्ही में नुमाया कयो आहे। त जेकॾहिं औरत खे का लालच ॾिनी वञे थी ऐं उन्ही खे जेकॾहिं सोन जी कपिड़नि जी हिकिड़ी हैसियत ई आहे, उमर सूमरे उन खे चयो त मां तोसां शादी कंदुसि ऐं तूं मुंहिंजी हिन जेको असांजो मुल्क आहे मां तोखे उन जी राणी बणाईंदुसि, पर हुन इन ॻाल्हि खे क़बूल न कयो। हुन पंहिंजी इज़त ऐं असमत जे हवाले सां हिकिड़ो इहो फ़ैसिलो कयो त न छा बि थी पवे, मां पंहिंजे जेका मुंहिंजा मारूड़ा आहिनि, मुंहिंजा जेके वारिस आहिनि, मां उन्हनि जी लज कॾहिं बि, उन्हनि जी लोई या उन्हनि जी लज कॾहिं बि मां ख़राब न कंदसि ऐं मां जीअं आहियां, जहिड़ी आहियां, मां पंहिंजे मारूड़नि जी आहियां ऐं मां तुंहिंजे महल में रही बि मां पंहिंजी जेका इज़त ऐं असमत आहे उन जी मां हिफ़ाज़त कंदसि। त इहो असल में पस मंज़र सॼी हुन जो फिल्म जो आहे। त पोइ उहा फिल्म जीअं जंहिं तरीक़े सां ठाही वई आहे त उहो वरी उन जो हिकिड़ो फिल्मी अंदाज़ आहे, पर बेसिकली सिंधी औरत जो जेको उहो किरदार आहे, इज़त भरियो किरदार, मानाइतो किरदार, मोहबतुनि वारो किरदार ऐं पंहिंजी हिकिड़ी जेका असूल आहे, पंहिंजी इज़त ऐं पंहिंजे मान जी हैसियत खे बचाइण वारी जेका हैसियत आहे, उहो किरदार आहे जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सुर मारवी में ॻायो आहे। जी जी। ऐं और इहा सिंधी औरत पंहिंजे सिंधी लैंग्वेज खे, पंहिंजे सिंधी कल्चर खे ऐं पंहिंजे सिंधी वैल्यूज़ खे एॾो स्ट्रॉन्गली थी
उन्हनि जो पालन करे, एॾो स्ट्रांगली थी उन्हनि खे फॉलो करे कि उनखे कोई बि उन रस्ते तां सफ़ा हिलाए नथो सघे। भली उहा जान ॾियण लाइ तयार आहे पंहिंजी, पर पंहिंजे वैल्यूज़ खे उहा गिव अप नथी करणु चाहे। बिल्कुलु। त हाणे इन फिल्म जे हवाले सां जेके इन जा किरदार आहिनि, त तव्हां इन में जंहिं हीरो जी हैसियत में फाज़लानी कमु कयो आहे, असां जेकॾहिं इन ते ॻाल्हायूं त तव्हांखे उन फाज़लानी जो जेको किरदार आहे उहो कीअं नज़र अचे थो? अदा हिन फिल्म जे बारे में असां इहो चई था सघूं कि फाज़लानी साहब जेके हुया, हुसैन अली शाह फाज़लानी, उन्हनि हिन फिल्म में उमर सूमरो जो किरदार निभायो आहे। ऐं अॼु सुबुह बि मां गुल मोहम्मद होद साहब सां ॻाल्हायां पई, हो चवनि पिया कि फाज़लानी साहब लॻभॻि 50 साल जा हुया जंहिं महिल उन्हनि इहो किरदार निभायो। ऐं निगहत सुल्ताना जेकी मारवी थी आहे, उहा लॻभॻि 25-28 साल जी हुई जंहिं महिल इहा फिल्म में हुन एक्टिंग कई हुई। त एॾी एज गैप हुअण खां पोइ बि गुल मोहम्मद होद साहब सुबुह जो चवनि पिया इंटरव्यू ते कि हो हिसम लॻंदा हुया, ऐं कंहिंखे बि तव्हां अगरि राजा जा कपिड़ा पारायो सेट ते ऐं सुठी तरह ज्वेलरी पारायो त पोइ कोई बि राजा लॻी थो सघे। बट आई थिंक जेकी ॻाल्हि उन्हनि चई वधीक इम्पोर्टेंट इहा हुई कि उन्हनि खे ओड़ी पर्सनैलिटी हुई ऐं ओड़ी डायलॉग डिलीवरी हुई जेकी फिल्म में क्लियरली ॾिसण थी अचे। फाज़लानी साहब ऐं निगहत सुल्ताना हिकदमि हिक ॿिए सां परफेक्ट जोड़ी थी लॻे, राणी ऐं बादशाह जे रूप में। पर जेके डायरेक्टर साहब हुया शेख हसन, उन्हनि खेत जो रोल कयो आहे फिल्म में, जंहिंसां मारवी जी इंगेजमेंट थिए थी। ऐं ॿिन्हिनि जो आई थिंक ॾाढी ब्यूटिफुल एक्टिंग आहे ॿिन्ही मेल एक्टर्स जी, ऐं पंहिंजे रोल सां हिकदमि उन्हनि जस्टिस कयो आहे एक्टिंग में। माना सदाबहार फिल्म जेकी क्लासिक फिल्म आहे, उहा हिन फिल्म खे टाइटल ॾियणु हिकदमि सूट थो थिए। त हाणे हिन फिल्म खां पोइ जेको आहे त जेका ॿिन्ही हिस्सनि में जेको सिंध में बि रिलीज़ थी ऐं इंडिया में बि रिलीज़ थी, इन फिल्म जे हवाले सां तव्हांखे जेको खेत वारो किरदार कीअं नज़र आयो, या जेको फिल्म जो म्यूज़िक हुयो ऐं गाननि जे हवाले सां जेका शाइरी आहे, उन ते तव्हां कुझु ॻाल्हाईंदव? अदा जेके म्यूज़िक आहे ऐं जेके गाना आहिनि उहे एब्सोल्युटली वंडरफुल आहिनि। हिन फिल्म जा 5 ई गाना जेके आहिनि, मूंखे ओवरऑल फिल्म जी डायलॉग्स जाम पावरफुल लॻा, बट सॉन्ग्स जा बि लिरिक्स एॾा ब्यूटिफुल आहिनि। तव्हां जिन खां सुभाणे इंटरव्यू वठंदव गुल मोहम्मद होद साहब खां, उहो तव्हांखे ॿुधाईंदव भई म्यूज़िक आर्टिस्ट जेके हुया इन फिल्म लाइ, उहे ॿई ॾाढा फेमस म्यूज़िक डायरेक्टर्स हुया ऐं उन्हनि खे सभिनी खां वधीक पेमेंट ॾिनी वई हुई फिल्म लाइ। ऐं इन फिल्म जा 5 ई गाना आई थिंक सदाबहार आहिनि। माना हिक गाने जे बारे में मां तव्हांखे शॉर्ट में ॿुधाए थी सघां। तव्हां जेकॾहिं हिकिड़ो गानो असांजे सामाइन खे ॿुधायो त असां इहो गानो जेको आहे सो उहो ॿुधंदड़नि जे लाइ पेश कयूं, जेको तव्हां चओ त उहो गानो पेश कयूं। जी, फिल्म जो पहिरियों गानो ओ मारूअड़ा, जेको मारवी ऐं खेत जे एंगेजमेंट खां पोइ शुरू थो थिए, उहो ॾाढो मस्त गानो आहे ऐं ॾाढो सुठो गानो आहे जंहिंसां असां शुरूआत करे था सघूं। हीउ गीत अहिड़ो गीत आहे जेको 61 सालनि खां पोइ बि ॼण त जॾहिं बि ॿुधो वेंदो आहे त माण्हुनि खे ॼण त उहा गाननि जी म्यूज़िक ऐं शाइरी मां जेके ॿोल आहिनि या उनजो जेको जंहिं तरीक़े सां उनखे फिल्मायो वियो आहे, उहो ॼण त ताज़ो अॼु जो गीत आहे ऐं सदाबहार आहे ऐं माण्हुनि खे अॼु बि ओतिरो ई वणे थो जेको 61 साल पहिरियां उन खे पसंदि कयो वियो हो। सो सामाईन अचो तव्हांजी ख़िदमत में उमर मारवी जो गीत पेश कयूं।
तक धिनक धिना धिनक धिना धिनक धिना तक तक धिनक धिना धिनक धिना धिनक धिना को शर्मगी निगाहुन सां निगाहुन सां को शर्मगी निगाहुन सां निगाहुन सां अज तू मुस्कुराए अज तू मुस्कुराए अज तू मुस्कुराए अज तू मुस्कुराए कहती ते दिल ते थी हो कहती नजर टिकाए साथ खड़न सांगे अड़ा साथ खड़न सांगे अड़ा ओ मारुअड़ा रे मारुअड़ा तक तक धिनक धिना धिनक धिना धिनक धिना तक तक धिनक धिना धिनक धिना धिनक धिना क्या दिल रखी थी उल्फत ओ उल्फत क्या दिल रखी थी उल्फत ओ उल्फत इंसानी सारो ओ खाना बदोश हूँ देवी ओ खाना बदोश हूँ देवी ओ कुर्बदार आयो जी कुर्बदार आयो कुर्बदार आयो वतन जागे अड़ा जग वतन जागे अड़ा ओ मारुअड़ा मारुअड़ा रे मारुअड़ा ओ मारुअड़ा ओ मारुअड़ा ओ मारुअड़ा तक तक धिनक धिना धिनक धिना धिनक धिना तक तक धिनक धिना धिनक धिना धिनक धिना तक तक धिनक धिना धिनक धिना धिनक धिना ओ मारुअड़ा हो मारुअड़ा ओ मारुअड़ा ओ मारुअड़ा ओ मारुअड़ा हो मारुअड़ा ओ मारुअड़ा ओ मारुअड़ा सामाइन हाणे अवां उमर मारवी जो हिकु गीत ॿुधी रहिया हुआ। असां पंहिंजी कचहरीअ खे अॻिते वधायूं था। फिल्म जी उन खां पोइ जेका शाइरी हुई उहा अॼु बि शाइरी दिलि खे लुभाईंदड़ आहे, वणंदड़ आहे। ऐं जॾहिं बि इहो गीत हले थो त असां कोशिशि कंदा आहियूं त सिंध जा उहे सिंधी फिल्मुनि जा उहे जेके गीत आहिनि असां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन ते अक्सर नशर कंदा आहियूं। त तव्हां भावना इन खे कीअं पिया ॾिसो त म्यूसिकी में जेको अॼु जो जेको भूचाल अची वियो आहे, मुख़्तलिफ़ म्यूसिकनि जा तरीक़ा, मुख़्तलिफ़ नमूना ऐं क़िस्म अची विया आहिनि, ऐं उहा म्यूसिकी तव्हांखे ऐं अॼु वारी म्यूसिकी में कीअं फ़र्क़ु नज़र अचे थो? अदा फ़र्क़ु त जीअं माण्हुनि वक़्त जे हिसाब सां माण्हू जीअं बदिलजे थो उहो ई मौसीक़ी में बि ॾिसण थो अचे। त आई थिंक हाणे जो जेको वक़्तु आहे उहो कम्पलीटली डिफरेंट आहे पहिरें जे वक़्त खां। बट मां जंहिं महिल इहे गाना ॿुधां पई ऐं उन्हनि खे एनालाइज़ कयां पई त हुनमें हिकिड़ो गानो आहे इन उमर मारवी में ऐ सिज न लओ खुदारा। मूंखे ईअं पियो लॻे कि इन फिल्म में जेको इहो गानो आहे ऐं तव्हां ॿुधंदा हिननि जा लिरिक्स बि ॾाढा ज़बरदस्त आहिनि, त मूंखे ईअं पियो लॻे कि रिक्वेस्ट कयां मां सिज खे कि प्लीज़ वापसि उभर ऐं इन उमर मारवी जहिड़ियूं फिल्मूं वापसि ठहनि जेके एॾो तकलीफ़ जे वक़्त में ठहियूं, जिन खे कोई एग्ज़ाम्पल न हुयो जिते हो फिल्म ठाहे सघनि। पहिरियों कॾहिं सिंधी फिल्म ठही न हुई त तॾहिं बि हुननि एॾी वॾी रिस्क खई, सिंधी फिल्म ठाही। त मां उमर मारवी खे सिज वांगुरु थी ॾिसां कि अॼु बि माण्हू हुनखे ॾिसंदा ऐं जेकी रोशनी सिज मां मिलंदी आहे असांखे ओड़ी ताक़त, ओड़ी रोशनी इन फिल्म मां ऐं अबाणा फिल्म मां मिलंदी, जेके ॿिन्ही पासे जूं पहिरियों फिल्मूं आहिनि।
ऐं अॼु जे डायरेक्टर्स सां ऐं सिंधी प्रोड्यूसर्स खे मुंहिंजी इहा ई रिक्वेस्ट आहे कि म्यूज़िक हुजे या डायलॉग्स हुजनि, जेको स्टोरी जो कंटेंट आहे उहो ई फिल्म खे अॻियां वधाए सघंदो आहे। कंटेंट स्ट्रॉन्ग हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं जेतिरो मां वेझो हाणे सिंधी प्रोड्यूसर्स ऐं डायरेक्टर्स खां इंटरव्यूज़ वरिता आहिनि, इहो ॾाढी शर्म जी ॻाल्हि आहे कि कंहिं बि मूंखे पॉज़िटिव जवाबु न ॾिनो आहे कि असां जूनियूं सिंधी पिक्चरूं ॾिठियूं आहिनि। त मूंखे ईअं लॻंदो आहे कि अगरि तव्हां कंहिं लेक्चर में वञो था या तव्हां कंहिं दुकान में वञो था त उन जी थोरी इंक्वायरी कंदव न पहिरियों तव्हां। एटलीस्ट मां त पढ़ी पुछे गच्छे मां कंहिं बि सेमिनार वग़ैरह ते वेंदी आहियां, थोरो रिसर्च माण्हू करे वेंदो आहे। त अॼु जा सिंधी फिल्म प्रोड्यूसर्स या डायरेक्टर्स बिना सिंधी फिल्मूं ॾिठे फिल्मूं ठाहिनि था, इहो मूंखे थोरो सरप्राइज़िंग थो लॻे। पहिरियों हू फाइंड आउट था कनि कि उन्हनि जे पुरखनि कयो छा आहे ऐं छा छा मटीरियल ऑलरेडी अवेलेबल आहे, त उन मां थोरी इंस्पिरेशन खणनि ऐं ऑफकोर्स अलॻि ठाहिनि मटीरियल, पंहिंजो हिकदमि नॉवल ठाहिनि, न्यू ठाहिनि, पर जेके क्लासिक्स आहिनि सिंधी फिल्मूं आहिनि, सिंधी फिल्मूं क्लासिक्स, त उहे ॾिसणु आई थिंक ॾाढो ज़रूरी आहे। असां दौर जी ॻाल्हि कईसीं, हर दौर जी पंहिंजी हिकिड़ी तक़ाज़ा ऐं पंहिंजे दौर जी हिकिड़ी हैसियत थिए थी। उन दौर जे वक़्त में इहा फिल्म तमामु घणी पंहिंजी हिकिड़ी हैसियत ठाही ऐं तमामु वॾी हिकिड़ी मार्केट में हुन हिकिड़ो मुक़ाम ठाहियो। ऐं अॼु जे दौर जी वरी तक़ाज़ा ॿी आहे, ॿिया वैल्यूज़ आहिनि, कंप्यूटर सिस्टम आहे, साइंसी दौर आहे, त हिन दौर में बि काफ़ी शयूं तमामु सुठियूं थियनि पियूं। त उन दौर में फिल्मुनि जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थी पियो। उमर मारवी खां पोइ हिकिड़ी उमेद पैदा थी त सिंधी फिल्मूं तमामु हिकिड़े मयार जूं सुठियूं ठहनि थियूं ऐं उन खां पोइ अबाणा ठही ऐं अहिड़ी तरह फिल्मुनि जो सिलसिलो हली पियो। पर पोइ उहो सिलसिलो वरी कंहिं हद ताईं रुकिजी वियो ऐं उनजे रुकजण जो हिकिड़ो सबबु इहो बि हुयो त पार्टीशन खां पोइ फिल्मुनि ते पाबंदी बि मड़ी वई त हिक ॿिए जूं फिल्मूं जेके आहिनि से ॿिन्ही मुल्कनि में नथियूं ॾेखारे सघजनि, त उन जो बि असरु पियो, त फिल्मुनि ते असरु पियो। त तव्हांखे सिंधी फिल्म जो जेको उन वक़्तु तमामु हिकिड़ी सुठी हैसियत हुई, औज हुयो, या जेका हुनजी ॾिसण वारनि जो हिकिड़ो चाह हुयो, उहे ॾिसण वारा त हर दौर में चाहींदा आहिनि त का मयारी फिल्म उन्हनि खे मिले। पर पोइ इहो फिल्मुनि वारो सिलसिलो घटिजी वियो ऐं इन घटिजण जो को सबबु तव्हांखे को सम्झ में अचे थो? अदा आई थिंक वन ऑफ द रीज़न्स जेको मां सोचे थी सघां, उहो सिंधी सिनेमा ठहण लाइ जेके फंड्स खपनि ऐं फाइनेंशियल इश्यूज़ हुआ उहे त हमेशा हुया, पर जेको बॉर्डर्स जे करे प्रॉब्लम थी वियो, आई डोंट थिंक जेको प्रोहिबिशन थियो उहो खाली सिंधी सिनेमा ते थियो, उहो ओवरऑल सभिनी सिनेमा ते थियो ऐं उनजो असर असांखे सिंधी सिनेमा ते बि बैर करणो पियो उनजो असर। त हिंदी सिनेमा जेकी इंडिया मां अचे पई पाकिस्तान में ऐं पाकिस्तान जी सिनेमा जेके फ्लूइडली चालू हुयो सिनेमा एक्सचेंज ऐं बाक़ी एक्सचेंज, आई थिंक उहो 70s खां पोइ ॾाढो स्ट्रिक्ट थी वियो ऐं बंदि थी वियो। त सिनेमा एक्सचेंज जेके गवर्नमेंट रूल्स विधा त उहो असर सिंधी सिनेमा ते बि पियो, बट जेके रूल्स ठहिया उहे सिंधी सिनेमा लाइ न ठहिया विया, उहे सिनेमा लाइ ओवरऑल ठहिया विया ऐं उनजो एज़ अ रिज़ल्ट उहो सिंधी सिनेमा ते बि असर पियो। हिन वक़्तु तव्हां फिल्म जो असांजे सामाईन खे ॿियो कहिड़ो गानो ॿुधाइण चाहींदव? अदा हिन फिल्म जो मुंहिंजो फेवरेट गानो हिन फिल्म जो हिकिड़ो गानो आहे ए सिज न लव खुदारा, जेको मूंखे ॾाढो वणियो, उनजा लिरिक्स मूंखे ॾाढा वणिया। त उहो मां चाहींदमि कि असांजा लिसनर्स ॿुधनि ऐं इट्स अ वेरी ब्यूटिफुल सॉन्ग। लिरिक्स में एॾी मीनिंग आहे, ॾाढो पावरफुल लिरिक्स आहिनि, छाकाणि त उहो ॾेखारनि था कि हर शइ जो हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे। ऐं इहो गानो अगरि तव्हां इजाज़त हुजे त मां ॿुधायां कि कहिड़े स्टेज ते अचे थो पिक्चर में। त मारुई जे पीउ खे उमर सूमरो पंहिंजे महल में घुरायो हुयो चवण लाइ भई मारुई जो हथ मूंखे खपे शादीअ में, त हो चएसि थो न मां पंहिंजी ज़बान ॾेई चुको आहियां खेत खे, पर उन खां पोइ बि अगरि तव्हां चाहींदव राजा साहब त पोइ हो पाण में डिस्कस कनि था। त पोइ उमर सूमरो चवनि थो भई तव्हां पंहिंजो काफ़िलो खणी हली वञो अॼु ई। त मारुई जो पीउ चवनि थो उमर बादशाह खे कि असांखे सुभाणे सिज लहण ताईं जो वक़्तु ॾियो।
त जंहिंमहिल इहा ॻाल्हि मारुई खे ख़बर पए थी त मारुई ऐं खेत जो पाण में डिस्कशन थो हले। ॾाढो मस्तु रेगिस्तान ॾेखारियल आहे ऐं ओपन नज़ारो आहे। त उन महिल मारुई चएसि थी खेत खे कि मां चाहियां थी हाणे ई सिज लही वञे त जीअं असां पंहिंजे मलीर वापसि हली सघूं। त उन महिल इहो गानो स्टार्ट थो थिए जंहिं महिल खेत ॻाइण चालू थो करे। सामईन हाणे तव्हांजी ख़िदमत में उमर मारवी जो मशहूरु गानो जेको सदाबहार आहे, अॼु बि असां तव्हां सभिनी खे जॾहिं बि ही हलंदो आहे गानो त असां सभिनी खे वणंदो आहे, दिलि खे लुभाईंदो आहे, त तव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। ऐसे जो गुरूब थी वन, ऐसे जो गुरूब थी वन, तुंहिंजी रोशनी न घुरिजे, तुंहिंजी रोशनी न घुरिजे। उन माहिरू बिना बि, उन माहिरू बिना बि जलवागरी न घुरिजे, तुंहिंजी रोशनी न घुरिजे। ऐसे जो गुरूब थी वन, किस्मत जो सिज थो चमके बी रोशनी न घुरिजे, किस्मत जो सिज थो चमके बी रोशनी न घुरिजे। खुद इश्क आहे रहबर, खुद इश्क आहे रहबर, बी रहबरी न घुरिजे, तुंहिंजी रोशनी न घुरिजे। ऐसे जो गुरूब थी वन, उल्फत ॾिसां थो रोशन मां पंहिंजी ज़िंदगी में, उल्फत ॾिसां थो रोशन मां पंहिंजी ज़िंदगी में। दिल भर वठी वञा थो, दिल भर वठी वञा थो, अॼु उन जी रोशनी में दिल भर वठी वञा थो। ऐसे जो गुरूब थी वन, सामईन अवां उमर मारवी जो गीत ॿुधो। असां पंहिंजी कचहरी खे अॻिते वधायूं था।
भावना राजपाल अॼोके हिन प्रोग्राम में असांजी महिमान आहे, जंहिंजी कमिटमेंट इहा आहे त सिंधी फन ऐं फिल्म जे हवाले सां जेको हू पाण PhD बि करे रही आहे ऐं असांजे सामाईन खे इन हवाले सां वक़्त ब वक़्त प्रोग्राम करे मालूमात बि ॾिनी वेंदी, त असां पंहिंजी कचहरी खे अॻिते वधायूं था। त भावना राजपाल, हाणे तव्हां सिंधी फिल्म जे हवाले सां को तव्हांखे उन जो बहितर मुस्तक़बिल नज़र अचे थो? जी अदा, बेहतर मुस्तबिल, बेहतर फ्यूचर डेफिनेटली आहे। फॉर एग्जाम्पल, अगर तव्हां इजाज़त हुजे त मां इन फिल्म सां गॾु जेकी भगत कंवराम 3 रीलर फिल्म डॉक्यूमेंट्री फिल्म इंडिया में रिलीज थी हुई, उन बारे में थोरो ॻाल्हाइण चाहींदमि। त भगत कंवराम जेकी फिल्म रिलीज थी हुई उमर मारूई सां गॾु इंडिया साइड में, पर मां ख़ाली इहो थी चवणु चाहियां कि भगत कंवराम जेको उन वक़्त ते 3 रीलर फिल्म डॉक्यूमेंट्री हवाले सां ठही वई हुई, अॼु उहा फिल्म गोपाल राघाणी साहब ठाही आहे इंडिया में। हुनजो नालो आहे शहीद कंवराम। उहा फिल्म हिन साल रिलीज थियण वारी आहे। त आई थिंक जेको सिंधी सिनेमा जो मुस्तबिल आहे उहो ॾाढो सुठो आहे। ॿी हिकिड़ी सिंधी फिल्म हिन साल रिलीज थियण वारी आहे जेकी आई थिंक हिन दफ़े हिन सिंधी सिनेमा जे टोटल दौर जी सभिनी खां एक्सपेंसिव फिल्म आहे, ओ मुंहिंजी सोनी। उन फिल्म में मां बि एक्टिंग कई आहे, मां बि किरदार निभायो आहे, जेको मेन हीरो आहे उन जी भेण आहियां मां। बट आई थिंक जेको वक़्तु आहे सिंधी सिनेमा जो उहो ॾाढो इंटरेस्टिंग होपफुल आहे, डेफिनेटली होपफुल आहे। छाकाणि त माण्हुनि जो इहे त फीचर फिल्मुनि जी ॻाल्हि थी। अहमदाबाद में जेके कुबेर नगर में ठाहे रहिया आहिनि राजेश फुल्लू ऐं दुबई में आशा चांद ठाहे रही आहे, इहे ॿई CD फिल्म ठाहे रहिया आहिनि। त आई थिंक माण्हुनि जो प्रॉफिट कान्हे इन्हनि फिल्मुनि खां, पर जेको जोश आहे, जेको पैशन आहे सिंधी कल्चर खे, सिंधी लैंग्वेज खे बचाइण जो, उहो सिनेमा जे थ्रू ॾाढो स्ट्रॉन्गली अची रहियो आहे। ऐं होॾां पाकिस्तान जे साइड बि मां सिंधी PK हाणे सिंधी फिल्म फेस्टिवल पेरिस में हलाई हुई, ऐं सिंधी दबंग मां सिंधी फिल्म फेस्टिवल लंडन में हलाई हुई। त आई थिंक इंडिया ऐं पाकिस्तान में ॿिन्ही पासे सिंधी सिनेमा जो ॾाढो सुठी तरह रिवाइवल आहे ऐं डेफिनेटली ॾाढो होपफुल फ्यूचर आहे। अच्छा, ही जेका तव्हां हाणे शहीद कंवरराम फिल्म जी ॻाल्हि कई जेका रिलीज थींदी, त इहा सिंधी में फिल्म ठहे पई? जी अदा, फिल्म ठही चुकी आहे। ऐं मूंखे जंहिंमहिल मां बॉम्बे में हुयमि लास्ट ईयर, त मूंखे डायरेक्टर घुरायो हुयो, इन्हनि जा मूंखे फिल्म ॾेखारियो, फिल्म क्लिप्स ॾेखारियो। ॾाढे सुठे लेवल ते फिल्म ठही आहे। ऐं कंवरराम साहब ते जेकी हुननि जो रियल लाइफ इंसिडेंट्स आहिनि उहे एब्सोल्युटली ब्यूटीफुली ॾेखारिया अथऊं। जेको हीरो, मां हिन फिल्म जे बारे में एक्चुअली एॾो ॻाल्हाइण थी चाहियां छाकाणि मूंखे उहा फिल्म ॾाढी वणी, शहीद कंवर। बट आई थिंक जंहिंमहिल फिल्म जे रिलीज जो टाइम ईंदो उन जे बारे में असां वधीक ॻाल्हाईंदासीं। गोपाल राघाणी सर जेके आहिनि जिन इहा फिल्म ठाही आहे, उहे वन ऑफ द फाइनेस्ट डायरेक्टर्स ऑफ सिंधी सिनेमा आहिनि। उन्हनि ज़िंदगी हिकु नाटक सिंधी पिक्चर ठाही हुई पहिरियों बि, ऐं हलियो आहे पुट एक्टर थियण, इहा बि सिंधी पिक्चर ठाही हुई। त हो न्यू डायरेक्टर कान्हनि, एक्सपीरियंस्ड आहिनि ऐं एब्सोल्युटली वंडरफुल सिनेमेटोग्राफी आहे। जेकी शहीद कंवर मां ॾिठी आहे लास्ट ईयर, उहा एॾी स्ट्रॉन्गली मुंहिंजे ज़हन में वेहिजी वई आहे कि आई रियली कैनॉट वेट टू वॉच द फिल्म वॾे पर्दे ते। मां चाहियां थी माण्हू ॾिसनि, ऐं मां हिते सिंधी फिल्म फेस्टिवल इन लंडन में स्क्रीन कयां, त ॾाढो आतुरली असां वेट था कयूं फिल्म जो। न हूअं फिल्मी हवाले सां या इल्म ऐं अदब जे हवाले सां असांजी भेण आशा चांद जूं बि तमामु वॾियूं कंट्रीब्यूशन्स आहिनि, ऐं उहा दुबई में या कुझु अर्सो अॻे सिंध वई हुई, त उते सिंध में बि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में शामिल थी हुई ऐं हुनजी तमामु वॾी आओ भगत बि थी हुई, हुनजी आजियां बि थी हुई। ऐं हुन पाण बि चयो हुयो त मां जॾहिं सिंध वई हुयसि त मूंखे ॼण त पंहिंजी धरती, पंहिंजो वतन महसूसु थियो। ऐं अहिड़ी तरह वाकई उन जूं सिंधी फिल्म, इल्मु, अदब, ॿोली जे हवाले सां तमामु सुठियूं कोशिशूं ऐं काविशूं आहिनि। ऐं अहिड़ी तरह सां जेके ॿिया उते इंडिया में दोस्त कमु कनि था, या सिंध में बि फिल्म जे रिवाइवल जे लाइ बि काफ़ी माण्हू सोचनि पिया। जेके फन जे हवाले सां लाॻापियल तंज़ीमूं आहिनि उहे बि अहिड़े क़िस्म जा ड्रामा, सीरीज़, ऐं अॻे मंडली चवंदा हुया,
उहे बि उन्हनि जो बि हिकिड़ो रिवाइवल हिकिड़ो प्रोसेस में आहे ऐं कमु पंहिंजी जाइ ते जारी आहे। पर सिंधी फिल्मुनि जे हवाले सां हिन वक़्त ताईं जेको सिंधी फिल्मुनि जो सफ़र रहियो आहे त उन सफ़र खे तव्हां कीअं ॾिसो था त हिन एतिरे अरसे में 70 सालनि में जेके फिल्मूं रिलीज़ थियूं आहिनि त उन्हनि में तव्हां कीअं था ॾिसो फिल्मुनि जो मयार? पर छाकाणि त इहे फिल्मूं वरी सिंध न पहुची सघियूं आहिनि, तंहिंजे करे इहो बि आहे त वरी यूट्यूब ते बि कोन्हनि जो माण्हू उन्हनि खे ॾिसी करे यादि कनि। अमूमन जीअं फिल्मूं यूट्यूब ते अचनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ तरीक़े सां माण्हू ॾिसनि था, त इहो बि बहितर न आहे त इहे जेके जेके जिन वटि फिल्मूं आहिनि त उहे पाण वटि रखियूं वेठा आहिनि त उन्हनि खे रिलीज़ नथा कनि पब्लिकली, त उन्हनि खे यूट्यूब वग़ैरह ते रिलीज़ करणु न घुरिजे? हली अदा हिन में असां 2-3 इशूज़ गॾु था डिस्कस कयूं। पहिरीं ॻाल्हि जेकी यूट्यूब जी आहे उन में कॉपीराइट जो इशू अची थो वञे, छाकाणि त जेके फिल्मूं 50-60 साल, मूंखे सालनि जो एग्ज़ैक्ट नंबर यादि नथो अचे, पर जेके फिल्मूं कॉपीराइट जे अंडर अचनि थियूं उन्हनि खे असां पब्लिकली नथा विझी सघूं, छाकाणि त असां उन फिल्म जा ओनर न आहियूं। जेके फिल्म जूं राइट्स आहिनि उहे प्रोड्यूसर वटि हूंदियूं आहिनि ऐं डायरेक्टर वटि बि न हूंदियूं आहिनि, छाकाणि त जेको पैसा थो लॻाए उहा फिल्म उनजो प्रोडक्ट आहे, उहो उन ई शइ थी वञे। त यूट्यूब ते विझणु एॾो ईज़ी कान्हे। भली अॼु मूं वटि सॼो हिते खज़ानो पियो आहे सिंधी फिल्मुनि जो जेको मां एॾनि सालनि खां जमा करे रखियो आहे, मां उहो यूट्यूब ते नथी विझी सघां। इनफैक्ट जेके मां फिल्म फेस्टिवल में बि फिल्मूं हलाईंदी आहियां सभिनी डायरेक्टर्स ऐं प्रोड्यूसर्स जे परमिशन खां पोइ ई उहे हलंदियूं आहिनि ऐं स्ट्रिक्टली उहे एजुकेशनल पर्पसिस लाइ आहिनि, कमर्शियल पर्पस लाइ कान्हनि। इन करे फेस्टिवल्स फ्री आहिनि, ॿई 2 फिल्म फेस्टिवल्स असां कया आहिनि, छाकाणि त उन मां पैसा कमाइण इज़ नॉट द एम ऐं उहो लीगली बि ग़लति आहे ऐं कॉपीराइट इशूज़ बि अचनि था। ऐं ॿी ॻाल्हि अदा जेकी तव्हां चओ था भई फिल्मूं ॾेखारियूं कीअं वञनि, आई थिंक जेको फिल्मुनि खे अॼुकल्ह ॾिसण जो अंदाज़ थी वियो आहे, एटलीस्ट सिंधी फिल्मुनि खे। मां हिते सभु फिल्मूं वेठी पंहिंजे लैपटॉप ते थी ॾिसां, सीडीज़ ते अवेलेबल आहिनि। आई थिंक फिल्मूं ठहियूं ई वॾे परदे लाइ आहिनि, यू नो, आई एम सॉरी, पर मूंखे फिल्मूं नंढे ई स्क्रीन ते ॾिसण में एब्सोल्युटली मज़ो न ईंदो आहे, छाकाणि त मुंहिंजे हिसाब सां जेको उहो कलाक 2-2.5 कलाक जेतिरी ड्यूरेशन जी बि फिल्म ठाही थी वञे, ठाहिनि था डायरेक्टर्स, उहे इन पर्पस सां था ठाहिनि कि ऑडियंस हिनखे वॾे परदे ते ॾिसंदा। त अॼु जंहिं महिल मां लाडली, झूलेलाल, अबाणा, उमर मारवी वेठी नंढे स्क्रीन ते ॾिसां थी, मूंखे ई तकलीफ़ थी थिए कि छो असां नंढे परदे ते ॾिसूं था। बट ऑफकोर्स उनखे एॾो आसानी सां चेंज नथो कयो वञी सघे हाणे। अदा जेकी तव्हां ॻाल्हि चई कि सिंध में पिक्चरियूं वापसि ॾेखारणु शुरू कयूं वञणु खपनि, आई टोटली अग्री। मां पाण जेको फतकी आहियां कि मूंखे सिंधी फिल्मूं खपनि पाकिस्तान जूं, ऐं मुंहिंजा एॾा गॉड ब्लेस माय फ्रेंड्स जिन बि मूंखे एॾी मदद कई आहे। जेको बि वीचारो मुंहिंजो सुञातल वञे थो पाकिस्तान, या त मूंखे कुरियर थो करे या त फिल्मूं पाण था खणी अचनि, प्रोफेसर मिशेल मूंखे एॾो हेल्प कयो आहे। त आई थिंक जेकी इहा तकलीफ़ आहे कि सिंधी माण्हू इंडिया जा हुजनि या पाकिस्तान जा, ॿिन्ही पासनि जा माण्हू ॿिन्ही पासनि जूं सिंधी फिल्मूं ॾिसणु चाहिनि था। पर हिकिड़ी वेबसाइट आहे जंहिंसां मां हाणे ॻाल्हाए रही आहियां कोलैबोरेशन लाइ। मां पंहिंजे पारां त कुझु कोशिशि करे रही आहियां कि कोई अहिड़ो प्लेटफॉर्म ठाहियूं जिते मां ॿिन्ही पासे जूं फिल्मूं ॾेखारे सघां, बट जेसिताईं इहो लीगली इम्प्लीमेंट न थींदो मूंखे ॾिसणु नथो अचे कोई तरीक़ो कि असां कीअं हिक ॿिए जूं फिल्मूं ॾिसी सघंदासीं। फिल्म फेस्टिवल खे छॾे, ऑफकोर्स सिंधी फिल्म फेस्टिवल में त ॾिसणु मिलनि थियूं। न, मुंहिंजे ख़्याल में इन जे लाइ बहितर सजेशन इहा आहे त जेके उन्हनि जा प्रोड्यूसर आहिनि या जेकॾहिं उहे हिन वक़्तु ज़िंदा न आहिनि के उन्हनि मां, त उन्हनि जा जेके पोयों औलाद आहिनि त उन्हनि सां को राब्तो करे उन्हनि खे चइजे त बाबा ही सिंधियत जो मसइलो आहे, तव्हां इन जी इजाज़त ॾियो त इन्हनि फिल्मुनि खे अहिड़नि यूट्यूब आहे या अहिड़नि ॿियनि सोर्सिस ते आणिजे जीअं आम सिंधी उहे फिल्मूं ॾिसी सघनि। सिंधी माण्हू फिल्मूं ॾिसंदा त उन्हनि में हिकिड़ो चाह पैदा थींदो त हाणे सिंधी फिल्मूं ठहणु खपनि, त उहो असां ॼण त उनजी रिवाइवल ॾे वेंदासीं। ठहणु खपनि ऐं जेके ठहंदियूं उहे ॾिसणु खपनि। आई थिंक जेको ॿिन्ही पासे इहो कल्चर थी वियो आहे, इंडिया में माण्हू पासूं था विराइनि कि अचो सिंधी फिल्म ॾिसो, मूंखे ईअं थो लॻे कि असांखे एॾी भीख थी मांगणी पए कि अचो पिक्चर ॾिसो। माण्हू पंहिंजे पैसनि सां टिकेटूं वठी नथा अचनि, या जेके पाकिस्तान में सिंधी फिल्मूं ठहनि थियूं उहे असां एॾो सस्ते अघ में सीडियुनि ते था विकिणूं ऐं पोइ सीडियुनि जूं कॉपियूं थियूं थियनि त माण्हू सीडियूं बि नथा वठनि जेके 20 रुपए जूं आहिनि या 30 रुपए जूं आहिनि। त
त आई थिंक कि माण्हू सम्झनि नथा कि जेके सिंधी फिल्म अॼु माण्हू ठाहे रहिया आहिनि उहे पंहिंजे पैशन ऐं महिनत सां जेके पैसा कमाइनि था उन मां उहो कॉन्ट्रीब्यूट कनि था ठाहिण लाइ। कोई बि पैसा ठाहिण लाइ सिंधी फिल्म नथो ठाहे ऐं कोई बि फुल टाइम प्रोड्यूसर या कोई बि फुल टाइम डायरेक्टर कान्हे सिंधी फिल्मुनि में। इहो मां सिंधी सिनेमा में पंहिंजे थीसिस में लिखियो आहे कि हर कंहिंखे पंहिंजो कोई न कोई जॉब अलॻि सां आहे, छाकाणि त सिंधी सिनेमा ठाहिण एज अ फुल टाइम प्रोफेशन में कुझु बि रिटर्न्स ई कान्हनि, पैसा अचनि ई नथा। त मुंहिंजी माण्हुनि खे रिक्वेस्ट आहे कि 20 रुपया 40 रुपया 50 रुपया असां त ॿाहिरि रोटी खाऊं था, कपिड़नि ते ख़र्च था कयूं, त पंहिंजे कल्चर खे बचाइण लाइ जेके थोड़ा पैसा असांखे सीडी रूप में या फिल्म ॾिसण जे टिकट जे रूप में ख़र्च करणा पवनि त उहे प्लीज कयो, फ्रीअ जो पासो न वठो, छाकाणि त पिक्चर फ्रीअ में नथी ठही वञे। पिक्चर ठाहिण में पैसा था लॻनि ऐं अगरि माण्हू ॾिसंदा त प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर्स खे ख़बर पवंदी कि एतिरियूं टिकटूं विकामजियूं त उन्हनि खे इंस्पिरेशन मिलंदो, एनकरेजमेंट मिलंदी कि ॿी सिंधी पिक्चर ठाहियूं। त आई थिंक इहो 2 वे प्रोसेस आहे, कॾहिं बि तारी हिक हथ सां न वॼंदी आहे। जेतिरी जान सिंधी डायरेक्टर्स ऐं प्रोड्यूसर्स लॻाइनि था फिल्म ठाहिण में, ओतिरी जान या उन खां घटि महिनत कम्युनिटी खे करणी पवंदी कि पिक्चर ॾिसण अचो। वरी थोड़ा पैसा भरियो या सिंधी फिल्म फेस्टिवल में फ्री थियूं ॾेखारियूं वञनि, पर सिंधी फिल्मुनि खे पंहिंजे पारां आई थिंक कम्युनिटी जो साथ हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। उहो ॾाढो घटि आहे। इन में हिकिड़ी शइ जेका आहे सा उहा मां इहा एड कंदुसि त जॾहिं उन दौर में इहे फिल्मूं ठहनि पयूं, उमर मारवी ठही, अबाणा ठही, त इन्हनि तमामु सुठो माहौल पैदा कयो त सिंधी फिल्मूं ठही सघनि थियूं ऐं उन्हनि जा अख़राजात बि निकिरी सघनि था ऐं प्रोड्यूसर खे जेका आहे सा उहा बचत बि थी सघे थी, प्रॉफिट बि थी सघे थो। त इहो उन्हनि फिल्मुनि जो हिकिड़ो पंहिंजो मयार हुयो उन वक़्तु ऐं स्टैंडर्ड हुयो जंहिंजे करे इहे फिल्मूं ठहियूं। छा जेकॾहिं असां वटि फिल्मूं ठाहींदड़ सिंध जी तारीख़ आहे, उन्हनि ते जेकॾहिं को फिल्मूं ठहनि ऐं बाक़ाइदे उन्हनि ते महिनत थिए, ख़र्च थिए, त मां सम्झां थो त सिंधियुनि जी जेका सॼी दुनिया में आबादी आहे उहा सिंध में बि फिल्मूं वरी ॾिसी सघजनि थियूं या इंडिया में बि जेके सिंधी रहनि था उहे बि ॾिसी सघनि था। त फिल्मुनि जो हिकिड़ो मयार जेकॾहिं उन्हनि जो बहितर कजे त मां सम्झां थो उन सां बि असर पवे थो त फिल्मूं हलणु शुरू थी वेंदियूं सिंधी में। डेफिनेटली अदा, पर जेसिताईं उहो थिए, माना तकलीफ़ इहा आहे कि चिकन एंड एग सिचुएशन थी वई आहे कि पहिरियों केरु आयो, अॼु कुझु ख़राब फिल्मूं ठहियूं ऐं उन जे करे माण्हुनि जो सिंधी फिल्मुनि तां भरोसो हटिजी वियो कि यार इहे फिल्मूं त सुठियूं ई कान्हनि, पोइ असां छो ॾिसण वञूं। पर उन चक्कर में जेके सुठियूं फिल्मूं ठहनि थियूं उहे बि इन ॻाल्हि जे करे मार थियूं खाई वञनि ऐं माण्हू ऑडियंस जेके आहिनि उहे सिनेमा हॉल्स में नथा अचनि पिक्चर ॾिसण। आई थिंक माण्हुनि खे बि थोरो वापसि भरोसो रखणो पवंदो कि न, हाणे जेके पिक्चरूं ईंदियूं उहे सुठियूं ठहंदियूं। ऐं होॾां आई थिंक सिंधी डायरेक्टर्स ऐं प्रोड्यूसर्स ॿिन्हिनि खे इंग्लिश सबटाइटल्स जे बारे में बि सोचणो पवंदो, छाकाणि त असांजी जेकी डायस्पोरा आहे, असांजी जेकी सिंधी क़ौम आहे, उहा इंडिया ऐं पाकिस्तान जे ॿाहिरि जाम देशनि में फैलियल आहे ऐं उन्हनि सभिनी देशनि में हर कोई सिंधी इंग्लिश ॻाल्हाए थो ऐं उन्हनि जा ॿार पॉसिबली इंग्लिश सिंधी नथा ॻाल्हाइनि। त उन्हनि लाइ अगरि इंग्लिश सबटाइटल्स हूंदा त पिक्चर जी जेकी पहुच आहे उहा वधीक माण्हुनि ताईं पहुचंदी। अच्छा, हाणे तव्हां अॼोके प्रोग्राम में उमर मारवी जो जेको टियों को मशहूरु गीत कहिड़ो असांजे सामाइन खे ॿुधाइण चाहींदो? अदा, मां दिल मुंहिंजी धड़के गानो रेकमेंड करणु चाहींदमि। इहो गानो उन महिल ॾेखारियल आहे जंहिं महिल मारुई ऐं खेत हिक ॿिए, ॾाढो रोमांटिक सॉन्ग आहे, हिक ॿिए खे ॾिसनि था। मारुई हिक वण ते टेक ॾेई बीठी आहे ऐं तालाब जे हुन पासे खेत बीठो आहे। त मारुई जी साहेड़ी उन खां कुझु पुछेसि थी, पर मारुई पंहिंजे ख़्यालनि में एॾी खोयल आहे कि उहा कुझु जवाब ई नथी ॾे ऐं उहा ख़ाली खेत खे निहारे थी। त मस्त सेटिंग आहे, लेक आहे ऐं बदकूं आहिनि। अगरि थी सघे त हिन गाने जो वीडियो प्लीज़ ॾिसो, यूट्यूब ते अथव। त इहो गानो मां रेकमेंड करणु चाहींदमि। धड़के
फड़के ओ अख मुंहिंजी फड़के फड़के ओ अख मुंहिंजी फड़के फड़के ओ अख मुंहिंजी फड़के ओ फड़क फड़क फड़के दिल मुंहिंजी धड़के ओ तन मुंहिंजो तड़पे ओ दिल मुंहिंजी धड़के ओ अच मुंहिंजा अख मुंहिंजी फड़के ओ अख मुंहिंजी फड़के ओ फड़क फड़क फड़के। सामईन उमेद त ही गीत तव्हांखे पसंदि आयो हूंदो। असां पंहिंजी कचहरी खे अॻिते वधायूं था। भावना राजपाल, हाणे तव्हां उमर मारवी जे हवाले सां ॿिए पंहिंजे इन जेको तव्हांजी PhD आहे, तव्हां उन ते बि थीसिस लिखी आहे या लिखो पिया, त हिन में कहिड़ी शइ जेका आहे सा असां हिन कचहरी में न करे सघिया आहियूं जेका असांखे करणु घुर्जे? अदा मूंखे मुंहिंजे हिसाब सां उमर मारवी जो डिस्कशन इनकम्पलीट हूंदो अगरि भगत कंवराम जेको 3 रीलनि जो हुयो डॉक्यूमेंट्री फिल्म जेकी उमर मारवी सां गॾु रिलीज थी हुई इंडिया में, छाकाणि त इहे ॿई गॾु पिक्चरूं रिलीज थी हुयूं ऐं हिक ॿिए जे पुठियां ॾेखारियूं पियूं वञनि। त मां जेको न्यूज़पेपर्स में आर्टिकल्स पढ़िया आहिनि सिंधी ऐं इंग्लिश में, त उनमें एज़ अ पैकेज करे इहे फिल्मूं ॾेखारियूं पियूं वञनि। त जेकी 3 रीलर भगत कंवराम जेकी फिल्म हुई उहा सिंध जे संत जी सची कहाणी हुई। कंवराम जेके संत हुया उन 3 रीलनि जी जेकी फिल्म हुई उन जो प्रोड्यूसर हुयो बिहारी मसंद, डायरेक्टर हुयो राम दरियानी, कहाणी ऐं संगीत राम पंजवाणी लिखिया हुया ऐं गीत परसराम ज़िया ॾिना हुया। त इन फिल्म में इन्हनि 3 रीलनि वारी फिल्म में भगत कंवराम जे जीवन ते आधारित हुई ऐं उनमें इहो ॾेखारियो हुयो जेके भगत कंवराम जे जीवनी में लाइफ में रियल लाइफ किसा थिया हुया। हिकिड़ो जंहिं महिल हो उन्हनि वटि हिकु माई हिकिड़ो ॿार थी खणी वञे जेको हयात न हुयो, त हो जंहिं महिल हुनखे लोरी ॾियनि था त हो ॿार रोअण थो लॻे, त उहा माई ॾाढो वाइरी थी वञे कि हुनजो ॿार खे ज़िंदा कयूं कंवराम सां। त हिकिड़ो उहो इंसिडेंट ॾेखारियो वियो आहे। ऐं लास्ट में हिननि 3 रीलनि जे राम पंजवाणी माण्हुनि खां पलव था पाराइनि, हुनमें झूले 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 झूलेलाल ईअं चवाराइनि था। त उन रीलर जे थ्रू मूंखे इहो चवणो आहे कि उमर मारवी ऐं भगत कंवराम जंहिं महिल इहो पैकेज इंडिया में अहमदाबाद पुणे बॉम्बे में माण्हू ॾिठो हूंदो त केॾो सुहिणो लॻो हूंदो कि होॾां भगत कंवराम जेके सूफ़ी मिज़ाज जा हुया उन्हनि जे लाइफ ते इहो हुयो जेको राम पंजवानी ॾाढो मस्त तरीक़े सां किरदारु निभायो। ऐं उन खां पोइ हिकिड़ी लतीफ़ साहब जी पिक्चर माण्हुनि ॾिठी जेकी सिंध ते ऐं सिंधी माण्हुनि जे कमिटमेंट जे बारे में हुई। त आई थिंक इहो ॾाढो ब्यूटिफुल कनेक्शन हुयो, मशहूर हुयो। असां वटि बि काफ़ी सीरीज़ सिंध में हली चुकियूं आहिनि। त उन जी रियल लाइफ बि इहा हूंदी त हू जिते बि महफ़िल करे ईंदो हो ऐं भक्ति करे ईंदो हो त हुनखे जेके बि पैसा मिलंदा हुया त घर पहुचण ताईं
को न को ज़रूरतमंद उन खे मिलंदो हुयो ऐं अक्सर को बीमार हूंदो हुयो, कंहिंजी न्याणी जी शादी हूंदी हुई या ॿी कंहिंजी ज़रूरत हूंदी हुई ऐं अक्सर हू जेका मदद कंदो हुयो उन में अक्सर मुस्लमान हूंदा हुया। छाकाणि त जेका गुरबत सिंध में उन दौर में हुई त उहा गुरबत जो वधीक शिकार जेके हुया उहे सिंधी मुस्लमान हुया। त इन हवाले सां भगत कंवर जेको हुयो उहो बिना कंहिं मज़हबी फ़र्क़ जे सभिनी सां मोहबत कंदो हो, सभिनी सां प्यार कंदो हुयो। पर इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे त असां वटि जेको समाज आहे उन में जेको सभिनी जे लाइ जदोजहद करे थो, सभिनी सां प्यार करे थो बिना कंहिं फ़र्क़ जे, त वरी उहो ई मज़हब जे तशद्दुद जी भेंट चढ़ी थो वञे। त भगत कंवर राम बि ईअं ई अहिड़े हादसे जो शिकार थी वियो जंहिं सॼी उमिरि इंसानियत जे नाले ते हुन सभिनी जी मदद कई, सभिनी जी ख़िदमत कई ऐं सभिनी खे हिकिड़ी रूहानी तस्कीन पंहिंजे मिठड़े आवाज़ सां पे पहुचाई। मज़हबी जनूनियत जो निशानो बणायो वियो। पर बहरहाल सिंध तोड़े सॼी दुनिया में भगत कंवर राम जो जेको नालो आहे उहो अमर शहीद जे नाले सां असां उनखे यादि कंदा आहियूं ऐं उन जी हर साल जेका आहे उहा तमामु वॾे पैमाने ते वरसी मल्हाई वेंदी आहे। ऐं जेसि ताईं ही दुनिया क़ाइम ऐं दाइम आहे त भगत कंवर राम खे मोहबतुनि सां, अक़ीदत सां ऐं प्यार सां ऐं वॾे पाबो ऐं दिलि जी उकीर सां माण्हू उनखे यादि कंदा, उनजो एतिराम कंदा रहंदा। त वाकई इहा फिल्म त मूं न ॾिठी आहे, पर अहिड़े क़िस्म जी सीरीज़ या भगत कंवर राम जो जेको असां किरदारु ॾिठो आहे मुख़्तलिफ़ किताबनि में, सीरीज़ में, त उहो बहरहाल तमामु वॾे मुक़ाम वारो इंसान हुयो ऐं सिंध जो वॾो हिकिड़ो असासो असेट हुयो। त बहरहाल इहा पंहिंजी जाइ ते। हाणे तव्हां असांजे सामाइन खे को चोथों गानो उमर मारवी जो ॿुधायो ऐं उमर मारवी लाइ माइंड ठाहियो त अञा कहिड़ी शइ बचियल आहे जेका असां पेश करे सघूं था गाने खां पोइ? जी अदम पखी पंहिंजे वतन वेंदो, इहो हिकिड़ो गानो आहे उमर मारवी मां। इहो पिक्चर जे उन पॉइंट ते थो अचे जंहिं महिल मारवी खे ॾेखारे थो उमर सुमरो सॼो महल ऐं मारवी खे उहो जेल वांगुरु थो लॻे। पिक्चर जो जेको पिक्चराइज़ेशन आहे गाने जो उहो बि आई थिंक उन वक़्त ते एॾो सुठो आहे कि टॉप शॉट्स खया विया आहिनि ऐं मस्त महल खे हिकदमि जेल वांगुरु उन पर्सपेक्टिव सां ॾेखारिया विया आहिनि। कैमरा जा ओड़ा एंगल्स यूज़ कया अथऊं। त उन गाने खे मां चाहींदमि कि माण्हू ॿुधनि कि जंहिं महिल माण्हू जो मन दुखी आहे त उन महिल हिकिड़ो शहनशाह जो महल बि असांखे जेल वांगुरु लॻी थो सघे। त सॼी मन जी ॻाल्हि आहे ऐं पर्सपेक्टिव जी ॻाल्हि आहे। सामाइन अचो त तव्हांखे उमर मारवी जो चोथों ख़ूबसूरत गीत पखी पंहिंजे वतन वेंदो वतन दो, पखी पंहिंजे वतन दो।
क्यों न आए खौफ जिंदा जो, न आए खौफ जिंदा जो। फिजा के दौर में भी हर कदम, फिजा के दौर में भी हर कदम बंजी चमन दो, पखी पंहिंजे वतन दो। कपस जे कैद मां निकरी, पखी पंहिंजे वतन दो, पखी पंहिंजे वतन दो। दरो दीवार जिंदा जा हो, दरो दीवार जिंदा जा। रुवन था हाल मुहिंजे ते, रुवन था हाल मुहिंजे ते हो। मरी वी दस्त ओला ब्या, मरी वी दस्त लोई जो मिली मोके कफन दो, पखी पंहिंजे वतन दो। कपस जे कैद मां निकरी ओला ब्या, कपस जे कैद मां निकरी, पखी पंहिंजे वतन दो, पखी पंहिंजे वतन दो, पखी पंहिंजे वतन दो। तव्हां गीत ॿुधो। भावना राजपाल, हाणे तव्हां असांखे इहो ॿुधायो त हिन जा जेके गीत कंहिं लिखिया हुया? अदा हिननि जा म्यूज़िक जेकी आहे गीतनि जी उहा लतीफ़ साहब ॾिनी हुई ऐं हिन फिल्म जो साउंड रिकॉर्डिस्ट हशीम कुरैशी हुयो। रशीद अहमद लाशारी गाना लिखिया हुया ऐं मौसीकार हुया गुलाम अली ऐं अब्दुल लतीफ, जिन बैकग्राउंड म्यूजिक गुलाम नबी साहब ॾिनी हुई। गुलाम नबी या गुलाम अली? न, मौसीकार ॿ हुया, गुलाम अली ऐं अब्दुल लतीफ, ऐं टियों माण्हू जंहिं बैकग्राउंड म्यूजिक ॾिनी उहो हुयो गुलाम नबी। गुलाम नबी, अच्छा अच्छा। त हाणे हिन फिल्म जे हवाले सां तव्हां ॿियूं बि फिल्मूं ॾिठियूं आहिनि ऐं जेके इंडिया में ठहियूं या पोइ सिंध में ठहियूं, त उन्ही में तव्हांखे हिन फिल्म में कहिड़ो को फ़र्क़ु नज़र अचे थो? अदा मां इन फिल्म खे जेके ॿियूं लतीफ़ साहब जूं फिल्म्स आहिनि ख़ाली उन्हनि सां ई कंपेयर करणु चाहींदमि, छाकाणि त इहा पीरियड ड्रामा फिल्म आहे ऐं लतीफ़ साहब जे आखाणी ते बेस्ड आहे। त लतीफ़ साहब जे आखाणी ते बेस्ड इंडिया में ॿ फिल्मूं ठहियूं, हिकिड़ी राय ॾियाच ऐं हिकिड़ी ससुई पुनू। ससुई पुनू वापसि परदेसी प्रीतम जे नाले सां 5 साल रखी वापसि ठाही वई हुई, बट इन्हनि टिनी फिल्मुनि जूं फिल्म कॉपीज़ बचियूं कान्हनि, त इन करे मां इन्हनि फिल्म्स खे लॉस्ट फिल्म चैप्टर में लिखियो आहे इन्हनि फिल्मुनि जे बारे में। बट पाकिस्तान में हिकिड़ी ॿी लतीफ़ साहब ते फिल्म ठही हुई, नूरी जाम तमाची, उहा 1970s में ठही हुई। उहा बि फिल्म एब्सोल्युटली ब्यूटीफुल आहे, छाकाणि त इहे पीरियड ड्रामा फिल्मूं आहिनि ऐं इहे लतीफ़ साहब जूं आखाणियूं आहिनि, त इन में जेको हिस्ट्री जो किरदारु आहे उहो ॾाढो स्ट्रॉन्ग थो थी वञे। त हिस्टोरिकल जेके फैक्ट्स आहिनि उहे डायरेक्टर्स अगरि प्रॉपरली ॾेखारनि था त पोइ सॼी फिल्म बरोबर थी वञे। जीअं हिन फिल्म में महल ऐं रेगिस्तान ॾाढो सुठी तरह फिल्म आयल आहे, तीअं ई नूरी जाम तमाची में सॼी फिल्म नदी किनारे ते सेट आहे ऐं ॾाढा सुठा बोट्स वग़ैरह ॾेखारिया अथऊं। ऐं जेको नूरी जो कैरेक्टर आहे उहो जंहिं माईअ अदा कयो आहे उहो बि हिकदमि स्ट्रॉन्ग फीमेल कैरेक्टर जे रूप में अदा कयो अथई। गाना ॾाढा सुठा आहिनि। त आई थिंक अगरि फिल्म जो कॉन्टेंट ऐं फिल्म जो सेटिंग प्रॉपरली आहे त पोइ कैमरा एंगल्स ऐं सिनेमेटोग्राफी ॾाढो सुठो थो थी वञे। असल में हाणे जीअं तव्हां तारीख़ी तौर वाक़िअनि जी ॻाल्हि कई जिन ते फिल्मूं ठहियूं आहिनि, जीअं उमर मारवी आहे या जेको हाणे तव्हां ॿुधायो अमर शहीद कंवर भगत ते फिल्म जेका ॿुधाई या ही ॿी जेका फिल्म हुई। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि सिंध में तमामु सुठा राइटर आहिनि जिन जा तमामु सुठा नाविल जेके आहिनि उहे शाया थिया आहिनि। जीअं मिसाल हिकिड़ो नाविल आहे पड़ाडो सोई सॾ, उहो केतिरा दफ़ा छपियो आहे। उन जो लेखक आहे सिराजुल हक मेमण।
सो उहो नाविल तारीख़ी पस मंज़र में ईअं हो त जॾहिं सिंध ते अरगून ऐं तरखान जेके धारिया हाकिम हुया, सिंध में तमामु जेको आहे उहो वॾो क़त्लेआम कयो ऐं कब्ज़ो रखियो पंहिंजो क़ाइमु, त उन मज़ामती हिकिड़ी तहरीक शुरू थी उन्हनि जे ख़िलाफ़, जेका गोरीला तहरीक हुई। उन्ही में किरदार हुया, हिकिड़ो किरदार हुयो सोढल जो, ॿियो किरदार हो सिंगार जो, इहे ॿ भाइर हुया, त उहे विढ़ंदा रहिया ऐं उहो नाविल सिंधी जो तमामु मशहूरु नाविल थी गुज़रियो आहे। ऐं अॼु बि जेकॾहिं उहो नाविल तव्हां पढ़ंदव त तव्हांखे तमामु वॾो उत्साह मिलंदो सिंध जे हवाले सां। त अहिड़े क़िस्म जा जेके नाविल आहिनि, ग़ुलाम नबी मुग़ल आहे, उन जो बि नाविल आहे, आगा सलीम जो बि नाविल आहे। त तारीख़ी तौर जेकॾहिं इहे शयूं असांजा फिल्म साज़ जेके हिते भारत में वेठा आहिनि, उहे जेकॾहिं इन्हनि खे खणी अचनि, भले उन्हनि खे जीअं उन्हनि फिल्म मुंहनि जो दड़ो ठाही, अहिड़े किरदार खे जेकॾहिं खणी अचिजे, इन स्टोरीज़ खे खणी अचिजे ऐं उन में सिंधियत जी ॻाल्हि कजे, पोइ भले तव्हां उन खे हिंदी में ठाहियो, उनखे डब सिंधी में बि कयो, अहिड़े अंदाज़ सां ठाहियो, छाकाणि त तारीख़ी तौर ते फिल्मूं त ठहनि थियूं न इंडिया में, त उन में जेके वॾा प्रोड्यूसर आहिनि उहे अहिड़नि नाविल मां जेके एॾो सुठो मवाद मिलंदो जंहिंसां तमामु सुठियूं फिल्मूं इंटरनेशनल लेवल जूं ठाहे सघजनि थियूं। अदा हाणे असां वापसि हिते ॿ टे अलॻि अलॻि टॉपिक्स ते था ॻाल्हायूं, छाकाणि त तव्हां जेको चयव की मुंहिंजे हिसाब सां तव्हां इहो था चओ की स्टोरीज़ ॾाढियूं सुठियूं पयूं आहिनि असां वटि जेके फिल्मुनि में ट्रांसलेट थी थियूं सघनि, पर हाणे इशू इहो आहे की जेके हिंदी फिल्म्स आहिनि, जेकी बॉलीवुड इंडस्ट्री आहे इंडिया जी, उनमें जेके वॾा वॾा प्रोडक्शन हाउसिस आहिनि, उनमें जेके इन्हनि जा कॉन्टेंट राइटर्स वेठा आहिनि या जेके मैनेजर्स अपॉइंट थियल आहिनि की जेके आखाणियूं ॻोल्हनि, उन्हनि ताईं इहा ॻाल्हि केरु पहुचाए की इहे सिंधी आखाणियूं ट्रांसलेशन लाइ तयारु आहिनि ऐं इहे सिंधी आखाणियूं आहिनि। छाकाणि त तव्हां ॾिसो असांजे कम्यूनिटी में हिकु त पब्लिसिटी ऐं सोशल मीडिया ऐं मार्केटिंग जो एॾी प्रॉब्लम आहे की माण्हुनि ताईं ॻाल्हि ई नथी पहुचे की सिंधी फिल्म रिलीज़ थिए थी। त हाणे जेकी फिल्म ठही कान्हे, जंहिंमें जेके नॉवेल्स पिया आहिनि, जेके सुठा सुठा नॉवेल्स आहिनि ट्रांसलेट थियण लाइ या हिंदी फिल्म्स में ठाहिण लाइ, उहो इन्हनि वॾनि वॾनि प्रोडक्शन हाउसिस ताईं केरु पहुचाईंदो की इन्हनि खे तव्हां ट्रांसलेट कयो। सेकेंडली, जेके ये प्रोडक्शन हाउसिस आहिनि, उन्हनि खे जेसिताईं कंहिं न कंहिं आखाणी में स्ट्रॉन्ग सेलिंग पॉइंट न नज़र ईंदी, भई इहा स्टोरी विकामजंदी कीअं, माण्हू हिनखे कहिड़े बेसिस ते ॾिसण ईंदा, वरी पोइ स्टार सिस्टम थो अची वञे, भई असां हिन में कहिड़े हीरो खे खणूं, कहिड़े हीरोइन खे खणूं, कीअं अदा कयूं। त आई थिंक इहे जाम अलॻि अलॻि नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं फैक्टर कनि थियूं कंहिं बि स्टोरी खे सक्सेस ठाहिण में। पर मुंहिंजो नज़रियो जेकी तव्हां ॻाल्हि चयव उन ॻाल्हि लाइ इहो आहे की अगरि असांजूं आखाणियूं पयूं आहिनि, अगरि असांजे सिंधी नॉवेल्स ऐं सिंधी राइटर्स एॾियूं सुठियूं स्टोरीज़ लिखियूं आहिनि, आई पर्सनली थिंक की सिंधी फिल्मूं ई ठाहिण खपनि। उन्हनि फिल्मुनि खे हिंदी लैंग्वेज में ठाहिण मां कोई फ़ाइदो कान्हे। मां पंहिंजे ज़बान में, पंहिंजे ॿोलीअ में सिंधी फिल्मूं ॾिसणु चाहींदमि, ऐं अगरि मां एज़ एन ऑडियंस उहो थी ॾिसणु चाहियां त मां एज़ अ डायरेक्टर उहो ई थी ठाहिणु चाहियां। मुंहिंजो इंट्रस्ट सिंधी फिल्मूं ठाहिण में आहे, छाकाणि त अगरि मां चाहियां थी की माण्हू वधीक खां वधीक सिंधी पिक्चरूं ॾिसनि, त मां इहो ई चाहींदमि की वधीक खां वधीक सुठियूं सिंधी पिक्चरूं ठहनि। छाकाणि त जेको माण्हुनि जे मथे में वेठल आहे की सिंधी पिक्चरूं सुठियूं कान्हनि या पैसा ॾेई करे थिएटर्स में न अचणो, उहा मेंटेलिटी चेंज करण लाइ असांखे माण्हुनि खे उहो कॉन्टेंट ॾियणो पवंदो जेके उहो मेंटेलिटी चेंज करे। ऐं उहो हिकु ॿ फिल्म ॾिसी करे चेंज न थींदो, वक़्तु लॻंदो, पर वक़्त ऐं महिनत सां हर शइ सुठी थींदी आहे, सुधारे सघिबी आहे। पर्सनली सिंधी फिल्मूं ई ठाहिणु चाहींदमि सिंधी भाषा में। हा, वधि में वधि उन्हनि खे इंग्लिश सबटाइटल्स ॾेई सघिबा, पर मां हिंदी फिल्म माना सिंधी आखाणी खे हिंदी फिल्म में ठाहिण में पर्सनली इंटरेस्टेड न आहियां। न, वाकई सिंधी स्टोरियूं आहिनि त उहे सिंधी में ई अचणु खपनि, पर जीअं काफ़ी इंडिया जूं जेके इलाक़ाई ॿोलियूं आहिनि उन में जीअं तेलुगु आहिनि या अहिड़ियूं जेके फिल्मूं ठहनि थियूं, पोइ वरी उहे डब थियनि थियूं हिंदी में, ईअं बि थी सघे थो त सिंधी में ठहनि। जी जी, सॉरी, न उहे इन करे थियूं डब थियनि छाकाणि त उहे एॾो सुठो बिज़नेस कनि थियूं, पोइ उनखे माण्हू डब कनि था। त अगरि असां जेके सिंधी फिल्मूं ठाहींदासीं एॾो सुठो बिज़नेस कंदियूं,
त पोइ हो पाण ई ऑफर कंदा असांखे कि असां हिन लैंग्वेज में बि डब करण चाहियूं था, पोइ असां हुननि खे कॉपीराइट्स विकिणी था सघूं। पर छाकाणि त इहे फिल्मूं जेके आहिनि, तव्हां जो एग्जाम्पल ॾिनो आहे, तेलुगु, मलयालम, साउथ इंडियन फिल्म जेके आहिनि, या पंजाबी फिल्मूं आहिनि, या ओडिया फिल्मूं आहिनि, या भोजपुरी फिल्मूं आहिनि, इन्हनि सभिनी फिल्मुनि जो जेको मेन पिलर आहे उहो इहो आहे कि उन्हनि खे हिकिड़ी इंडस्ट्री आहे, उन्हनि खे हिकिड़ी पंहिंजी लैंड आहे, उहो पंहिंजो स्टेट में ठाहिनि था फिल्मूं। असांखे सिंधी फिल्मुनि जी इंडस्ट्री कान्हे, इंडिया वारा हुजनि या पाकिस्तान वारा हुजनि, जेकी सिंधी सिनेमा ठही रही आहे, इट इज़ अ वेरी इंडिविजुअल एफर्ट। हर कोई माण्हू पैसा जमा करे ठाहे थो पिक्चर, कुछ नेटवर्क कान्हे, सिंधी सिनेमा जी कम्युनिटी कान्हे, ऐं इन करे आई थिंक ॾाढा प्रॉब्लम्स आहिनि। त मां चाहियां थी कि जेके असां सिंधी फिल्मूं ठाहियूं उन हवाले सां अलॻि अलॻि शहरनि में जिते सिंधी रहिया पिया आहिनि, उन्हनि शहरनि जो बि एक्सपोजर थींदो इन्हनि फिल्मुनि जे ज़रिए। त अगरि फॉर एग्जाम्पल मां फिल्म ठाहियां थी जेकी कराची में हीरो हीरोइन रहनि था, त मां कराची अची उहो शूट कंदमि ऐं उन आखाणीअ जे ज़रिए उन शहर जो बि एक्सपोजर थींदो जिते सिंधी रहिया पिया आहिनि। बिल्कुलु, छाकाणि त इन्हनि शहरनि जो बि एक्सपोजर न थियो आहे अॼु ताईं। जीअं अॼु ताईं कंहिं बॉलीवुड जे फिल्म में सिंधी जिते रहिया पिया आहिनि, अजमेर फॉर एग्जाम्पल, या उल्हासनगर, या बॉम्बे, या भोपाल जिते मूंखे ख़बर आहे जाम सिंधी रहंदा आहिनि, या अहमदाबाद, उन एंगल सां काई बि फिल्म शूट न थियल आहे कि जिते हो सिंधियुनि जो फोकस रखनि। अहमदाबाद जाम पिक्चरुनि में ॾेखारियल आहे, पर अहमदाबाद जा सिंधीज़ या अहमदाबाद में जेको सिंधियुनि लाइ थी रहियो आहे कमु, उहो कहिड़े बि एंगल सां न ॾेखारियल आहे। त मां जेके सिंधी फिल्मूं ठाहिण चाहींदमि या ॾिसण चाहींदमि, उन्हनि जो फोकस इहो रहंदो कि भली अलॻि अलॻि शहरनि में रहियल आहिनि सिंधी, पाण इहो असांखे एक्स्ट्रा अपॉर्चुनिटी थो ॾे कि हिकु शहर जे बदिले असांखे 10 शहर अवेलेबल आहिनि, आदिपुर आहे, गांधीधाम आहे, जिते असां फिल्मूं पंहिंजो बेस करे था सघूं। तव्हांजी तजवीज़ तमामु सुठी आहे। मां सम्झां थो त सिंधी फिल्म जे रिवाइवल लाइ इहे सभु ॻाल्हियूं जेके सिंधी डायस्पोरा आहे या जेके असांजा प्रोड्यूसर अॼु फिल्मी दुनिया में वेठा आहिनि, उन्हनि खे बि इहे सभु शयूं ज़हन में रखणु खपनि, छाकाणि त स्टोरीज़ जी का असां वटि खोट नाहे, शॉर्टेज नाहे। शुरू करण लाइ अगरि असां शुरू करणु चाहियूं पिक्चर, त अञा लतीफ़ साहब जूं बाक़ी 7 सूरमियुनि मां सभु सूरमियुनि ते न ठही आहे फिल्म, अञा लीला चनेसर बाक़ी आहे, त ॿी हिकिड़ी बाक़ी आहे। त असां उन्हनि खे खणी करे फॉर एग्जाम्पल जेके नवां डायरेक्टर्स ऐं प्रोड्यूसर्स आहिनि, जिन खे सुठी स्टोरी या गारंटी सक्सेस खपे, त लतीफ़ साहब जी फिल्म खे त डेफिनेटली गारंटी सक्सेस असां चई था सघूं, त उहो खणी स्टार्ट था करे सघनि माण्हू। इन हवाले सां जीअं मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त जीअं मुग़ल आज़म फिल्म ठही हुई, उहा पंहिंजे दौर जी तमामु वॾी फिल्म हुई। हाणे इहा जीअं मां तव्हांखे ॿुधायो त पढ़ाॾो सोई सॾ जेको नावेल आहे, इहो बि बाक़ाइदे इन लेवल जो किताब आहे। जेकॾहिं इन खे को माण्हू स्टोरी करे खणे ऐं इन ते फिल्म ठहे, त इहा बि उन पाए जी ठही सघे थी जेका मुग़ल आज़म हुई। होप थी कयां कि जेके सिंधी प्रोड्यूसर्स आहिनि ऐं जेके सिंधी डायरेक्टर्स आहिनि, मां लास्ट मंथ बि हिकिड़े सिंधी स्टोरी राइटर सां ॻाल्हायो, उन्हनि जी सिंधी फिल्म ॾाढी सुठी लेवल ते थियल आहे, मुरलीधर बलवानी उन्हनि जो नालो आहे। त मां इहो ई होप कंदमि कि हे जेको इंटरव्यू आहे असांजो, ऐं जेतिरो अञा असां हिननि फिल्मुनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं, माण्हुनि ताईं इहे ॻाल्हि पहुचे कि जेको तव्हां नॉवेल चओ था उहो आहे, ऐं ॿियूं बि जाम स्टोरीज़ आहिनि, आखाणियूं वेठियूं आहिनि वॾे पर्दे ते ट्रांसलेट थियण लाइ। बसि कोई फाइनेंसर खपे ऐं कोई सुठो डायरेक्टर खपे जंहिंजो सुपिनो इहो हुजे कि मूंखे बेस्ट क्वालिटी जी सिंधी फिल्म ठाहिणी आहे। असां वरी फिल्म उमर मारवी ॾे वापसि अचूं था, त हिन वक़्तु तव्हांजे ज़हन में को उमर मारवी जो किरदार जेको ज़िंदा आहे ऐं उन किरदार सां को राब्तो या उन सां का ॻाल्हि ॿोल थी आहे? हिकिड़ी ॻाल्हि इहा, ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त उमर मारवी जे हवाले सां ॿी का अहिड़ी ॻाल्हि जेका हिन असांजी अॼोकी कचहरी में रहिजी वई हुजे, तव्हां करणु चाहींदा हुजो? थैंक यू। अदा हिन फिल्म में जेको मारवी जो पीउ जो किरदार निभायो हुयो सरदार हुयो, छाकाणि त पंहिंजे ग्रुप जो लीडर हुयो, उहे हयात आहिनि। उन्हनि जो नालो गुल मोहम्मद होद साहब आहे। मां अॼु सुबुह उन्हनि सां फोन ते इंटरव्यू वरितो मान। उन्हनि मूंखे ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं ॿुधायूं फिल्म जे बारे में, ऐं ॾाढा इंट्रस्टिंग किस्सा ॿुधायूं पंहिंजा जेके फिल्म शूटिंग महिल हुया। हिकु इहो हुयो कि निगत सुल्तान इन्हनि खां वॾी हुई उमिरि में ऐं हे नंढा हुया।
पर चवनि पिया भई दाढ़ी लॻाए करे ऐं मथे ते टोपलो पाराए करे मूंखे हुनजो पीउ ठारायूं ऐं भई जंहिं महिल इंडिया में फिल्म इहा ॾेखारी वई त इन्हनि खे ॾाढा फोन कॉल्स वग़ैरह आया कि सभिनी खां वधीक रोल माण्हुनि खे इन्हनि जो वणियो हुयो। ऐं ॿी ॻाल्हि जेकी तव्हां पुछी कि हिन फिल्म सां रिलेटेड के नंढियूं किस्सा नंढियूं कहाणियूं, हिकु त इहो आहे महमूद मुगल साहब पंहिंजे किताब सिंध टॉकीज़ में असांखे इहो ॿुधायो आहे कि फज़लानी साहब इन फिल्म खे उर्दू में बि रिलीज़ करायूं पर उहा फिल्म वधीक न हली, उर्दू वारी उमर मारवी, ऐं उन फिल्म खे अॼु बि सिंधी सिनेमा जे गज़ेट में इंक्लूड कयो वेंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे कि एल्सा काज़ी जंहिंजो इंग्लिश ट्रांसलेशन कई आहे लतीफ़ साहब जे रिसाले जी, उन में जेको सुर मारोई आहे उहो मां पढ़ियो ऐं एब्सोल्युटली ब्यूटिफुल आहे, छाकाणि त मां सुर मारोई सिंधीअ वारो बि पंहिंजे पेरेंट्स खां पढ़ायो, उन्हनि मूंखे पढ़ी ॿुधायो ऐं होॾा इंग्लिश में बि पढ़ियो। आई थिंक अगरि माण्हुनि खे चांस मिले उन्हनि जे अॻियां उन्हनि खे लतीफ़ साहब जो रसाले जो एक्सेस हुजे त प्लीज़ उहो सिंधी सुर मारोई पढ़नि, इंग्लिश सुर मारोई पढ़नि। गूगल ते अवेलेबल आहे एल्सा काज़ी जो बुक, त उहो प्लीज़ पढ़नि। मारवी नाले सां 1993 में पाकिस्तान टीवी ते हिकिड़ो सीरियल बि चालू थियो हुयो जेको उमर मारोई ते ई बेस्ड हुयो पर मॉडर्न सेटिंग में। त मां कोशिश थी कयां उन सीरियल जा एपिसोड मूंखे मिलनि उहो करण जी, पर जिन माण्हू ॾिठो आहे उहो प्लीज़ असां सां फीडबैक शेयर कनि। सिंधी फिल्म फेस्टिवल असां फेसबुक ते, ट्विटर ते, इंस्टाग्राम ते कनेक्ट थी था सघनि ऐं सिंधी फिल्म फेस्टिवल @gmail.com इहा असां ईमेल ID आहे। ऐं जेके सिंधी सिनेमा जा वन ऑफ द फाइनेस्ट डायरेक्टर्स हुया मदन जुमानी दादा, जंहिं पहिरीं सिंधी कलर फिल्म ठाही इंडिया जी, उन्हनि पंहिंजे कहिड़ी फिल्म ठाही हुयूं? हल त भॼी हलूं, पहिरीं सिंधी कलर फिल्म 1984 में रिलीज थी हुई। उन्हनि पंहिंजे ॾोहटीअ जो नालो मारवी रखियो आहे, हूअ मुंहिंजे उमिरि जेतिरी आहे। त दादा जो एॾो प्यार हुयो पंहिंजे वतन सिंध सां, पंहिंजे ॿोलीअ सां एॾी कमिटमेंट हुई कि उन्हनि जे धीअ जो नालो सिंधू आहे ऐं उन्हनि जे ॾोहटीअ जो नालो मारवी रखियो हुयऊं दादा। ऐं फाइनली जेकी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणी आहे उहा इहा आहे कि उमर मारवी पिक्चर में मारवी हर घड़ीअ चए थी कि मूंखे मलीर वञिणो आहे वापसि, छाकाणि त उहो मलीर जी आहे ऐं मलीर अखर मूंखे ॾाढो वणंदो आहे। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जेको इंडिया में आहे आदिपुर में, उन्हनि जा जेके इंस्टीट्यूट जा जेके डायरेक्टर आहिनि ऐं बाक़ी स्टाफ आहिनि उहे आदिपुर जे हिकिड़े एरिया में रहंदा आहिनि जिते उन्हनि पंहिंजो ईअं नंढिड़ो कंपाउंड कंस्ट्रक्ट करायो आहे। उन कंपाउंड में 25-30 घर आहिनि। उन्हनि जो पंहिंजे वतन सिंध सां ऐं पंहिंजे क़ौम सां एॾो प्यार आहे कि उन्हनि पंहिंजे कंपाउंड जो नालो मलीर रखियो आहे। त जंहिं महिल मां इहा पिक्चर पई ॾिसां त मां जंहिं महिल आदिपुर वियल हुयमि मूंखे हुन मलीर जी ॾाढी यादि पई अचे। त हा, जाम इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके इंट्रस्टिंग आहिनि ऐं थैंक यू तव्हां मूंखे इहो मौक़ो ॾिनो। पर अदा मां इहो चवणु थी चाहियां कि जेकी बि इंफॉर्मेशन मां अॼु तव्हांखे इंटरव्यू ते ॿुधाई आहे या जेकी मुंहिंजे थीसिस में वञी रही आहे उहा एॾनि माण्हुनि जो हेल्प ऐं सपोर्ट सां पॉसिबल थी आहे कि मां उन्हनि सभिनी जा नाला त न खणी सघंदमि पर हिकिड़ा 4-5 माण्हू आहिनि जिन जा मां नाला चवणु चाहींदमि। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी ॿिन्ही पासे जा सईद मंगी साहब पाकिस्तान मेन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा डायरेक्टर आहिनि ऐं लक्ष्मी खिलानी सर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आदिपुर जा डायरेक्टर आहिनि। इन्हनि ॿिन्हिनि खे मुंहिंजी दिलि सां थैंक यू आहे ऐं इन्हनि ॿिन्हिनि जी टीम खे, प्रोफेसर मिशेल खे, महमूद मुगल साहब खे, गुल मोहम्मद होद साहब खे, जूलियन जंहिं उमर मारवी ते हिकिड़ो आर्टिकल लिखियो आहे जेको तव्हांखे लिंक विकिपीडिया ते मिली वेंदी, ऐं फाइनली मुंहिंजी टीम, मुंहिंजी छोकिरियूं ऊर्जा ऐं सवा सोमरो जेके कॉन्स्टेंटली मूंखे सपोर्ट कंदियूं आहिनि ऐं हेल्प कंदियूं रहंदियूं आहिनि। अॼु असां उमर मारवी ते ॻाल्हायो आहे ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी सिंधियत ऐं सिंधियुनि जे हवाले सां काफ़ी असां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। त हीउ सिलसिलो असांजो उमेद आहे त बरक़रार रहंदो ऐं प्रोग्राम जी हिन पुॼाणीअ ते जेको उमर मारवी जो 5 गीत असां वटि हिन वक़्तु आहे, मां सम्झां थो त असां पंहिंजे हिन प्रोग्राम जी पुॼाणी उन गीत सां कंदासूं। ऐं आख़िर में मां सिर्फ़
भावना राजपाल खे इहा गुज़ारिश कंदुसि त उन जी दिलि में सिंधियत जे लाइ, छाकाणि त पाण ई मुख़्तलिफ़ फंक्शन्स में इहो चवंदी आहे त मां सरहदुनि जी क़ाइल न आहियां। जीअं हवा, पाणीअ ऐं रोशनी जी का सरहद कोन्हे, भावना जी सोच बि इहा ई आहे त मां सरहदुनि जी क़ाइल न आहियां। असां भावना राजपाल खे आख़िर में इहा गुज़ारिश कंदासीं त इन सिंधियत वारे सबक मां थोरो असांजे सामाईन खे बि मुस्तफ़ीज़ कनि, उन्हनि खे बि कुझु ॾियनि, त मां सम्झां थो त इहो असां सभिनी जे लाइ बहितर थींदो। जी अदी, थैंक यू अदा, थैंक यू। इन वेंदे वेंदे मां इहो ई चवणु चाहींदमि कि जेको असांजो पंजो गानो आहे पिक्चर जो, जेको हाणे असां ॿुधंदासीं, मुंहिंजा माण्हू किथे ऐं मुंहिंजो मलीर किथे, इहो उन महिल ते मुंहिंजा माण्हू किथे ऐं मलीर किथे, जी जी, इहो मारवी उन महिल ते ॻाए जंहिं महिल उनखे फाइनली रेगिस्तान में हूअ पाण खे ॾाढो लॉस्ट थी महसूस करे ऐं हूअ वेचारी सफ़ा तंग थी वई आहे, ॾाढी पाणीअ उंग में वेठी तरसे थी, कुझु ॻाल्हाए नथी सघे। त मूंखे लॻे थो असांजे सिंधी क़ौम जी, असांजे सिंधी ॿोलीअ जी बि ओड़ी हालत थी वई आहे अॼु, उहा पाणीअ लाइ, असांजे माण्हुनि लाइ तरसी पई आहे जेके सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाइनि, जेके हुन ॿोलीअ खे ज़िंदा रखनि। छाकाणि त मारवी जी अहिड़ी हालत थी वई हुई पिक्चर में इन पॉइंट ते कि उहा मरण जी हालत ते हुई ऐं पाणीअ सिवा उहा ज़िंदा न पई रही सघे ऐं पंहिंजे माण्हुनि जे सिवा न पई ज़िंदा रही सघे, पंहिंजे मलीर जे सिवा। त आई थिंक सिंधी ॿोलीअ खे जॾहिं खां ॿोली इहा ठही वई हुई ऐं जेतिरा बि सालनि खां असांजी सिंधी कम्यूनिटी हली रही आहे, आई थिंक राइट नाउ जेको हाणे जी प्रेज़ेंट मोमेंट आहे, जेकी हाणे असांजी सिंधी कम्यूनिटी लैंग्वेज ऐं कल्चर खे असांजी ज़रूरत आहे, उहा पहिरियों कॾहिं न थी हूंदी महसूस। छाकाणि त हिकदमि डिसाइडिंग मोमेंट ते बीठी आहे असांजी लैंग्वेज, असांजो कल्चर। मां पंहिंजा कज़िन्स ॾिसी रही आहियां, पंहिंजा फ्रेंड्स ऐं रिलेटिव्स ॾिसी रही आहियां जेके सिंधीअ में ॻाल्हाइण शर्मनाक था सम्झनि ऐं हिंदी, उर्दू, इंग्लिश हर भाषा कूल आहे ऐं ॾाढी सुठी आहे, पर सिंधी भाषा कूल कान्हे। त इहो ॾिसी करे मूंखे ॾाढी तकलीफ़ थी थिए ऐं आई थिंक चेटीचंड जेको हाणे अचण वारो आहे, उनखे असां सभु गॾिजी करे ख़ुशी ख़ुशी मल्हायूं ऐं महिरबानी करे पंहिंजे कल्चर ऐं कम्यूनिटी में पाण खे सिंधी सॼाइण खां शर्म न कयूं। ॾाढो ज़रूरी आहे, जेकी असांजी मदर टंग आहे, जेकी मां असांखे ॿोली ॾिनी आहे, उन में ई ॻाल्हायूं। ऑफकोर्स ॿियनि लैंग्वेजिस में ॻाल्हाए था सघूं, स्कूल्स में, कॉलेजिस में इंग्लिश कंपलसरी आहे, उते ॻाल्हाए था सघूं, पर एटलीस्ट घरनि में ऐं पाण जॾहिं ॿ सिंधी मिलनि था त वधीक होशियारी करे इंग्लिश या हिंदी में न ॻाल्हाइनि, कोशिशि करे सिंधी ॻाल्हाइनि, छाकाणि त असां न बचाईंदासीं पंहिंजे ॿोलीअ खे त ॿियो केरु बचाईंदो। सामाईन, तव्हां भावना राजपाल जेका यूनिवर्सिटी वेस्टमिनिस्टर लंदन में सिंधी सिनेमा ते PhD करे रही आहे, अॼु असां उन सां फिल्म उमर मारवी ते कचहरी करे रहिया हुआसीं। हुनजो अवां आख़िरी पैगाम ॿुधो। मां सम्झां थो त इहो असां सभिनी जे लाइ उत्साहींदड़ पैगाम आहे त असां पंहिंजी सिंधियत, पंहिंजी सिंधी ॿोली जेका असांजी सुञाण आहे, उन खे हर सूरत में क़ाइमु रखूं, उन खे ज़िंदा रखूं ऐं उन खे वधि में वधि फैलाइण जी कोशिशि कयूं, छाकाणि त इहा असांजी सुञाण आहे ऐं जेकॾहिं असां पंहिंजी सुञाण जी हिफ़ाज़त कंदासूं त मुंहिंजे ख़्याल में इहो असांखे पंहिंजी ईंदड़ नस्लुनि जे अॻियां शर्मसार थियणो न पवंदो। अॼु तव्हां ऐं असांजे हथ में आहे त असां पंहिंजी क़ौम खे कीअं मानाइते तरीक़े सां ज़िंदा रखी सघूं था। भावना राजपाल, वॾी महिरबानी जो तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अदा, थैंक यू, तव्हां मूंखे इहो चांस ॾिनो माण्हुनि ताईं पहुचण जो। ऐं अॼु सुबुह खां मां सभिनी खे हैप्पी उमर मारवी डे विश पई कयां, त तव्हांखे बि हैप्पी उमर मारवी डे ऐं सभिनी ऑडियंस खे बि इहा ई आशा आहे कि माण्हुनि खे जिते चांस मिले सिंधी फिल्म ॾिसण जो प्लीज़ ॾिसो ऐं सभिनी खे सिंधी फिल्मुनि लाइ जाम जाम वाधायूं। अञा जाम सालगिराहूं ईंदियूं ऐं असां अञा इन्हनि खे ॾाढो सेलिब्रेट कंदासीं। लख लाइक सदाईं गॾु। ईंदड़ प्रोग्राम ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन तां इमदाद अली ओटो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।
दो पखी पंहिंजे वतन दो जिते बुलबुल जो गुल आहे जिते बुलबुल जो गुल आहे उते बन जी चमन दो पखी पंहिंजे वतन दो कपस जे क़ैद मां निकिरी पखी पंहिंजे वतन दो पखी पंहिंजे वतन दो जलाए आशियां मुंहिंजो मिलियो सही याद छा तोखे मिलियो सही याद छा तोखे कढां हिकु आ दिल मां पर कढां हिकु आ दिल मां पर जली तुंहिंजो चमन दो पखी पंहिंजे वतन दो कपस जे क़ैद मां निकिरी पखी पंहिंजे वतन दो पखी पंहिंजे वतन दो चमन उजड़ियो त छा थी पियो चमन उजड़ियो त छा थी पियो न आहे ख़ौफ़ ज़िंदा जो न आहे ख़ौफ़ ज़िंदा जो फ़िज़ा जे दौर में भी हर कदम फ़िज़ा जे दौर में भी हर कदम बंजी चमन दो पखी पंहिंजे वतन दो कपस जे क़ैद मां निकिरी पखी पंहिंजे वतन दो पखी पंहिंजे वतन दो दरो दीवार जिंदा जा हो दरो दीवार जिंदा जा रुवन था हाल मुंहिंजे ते रुवन था हाल मुंहिंजे ते हो मरी वी दस्त ओला मरी वी दस्त लोई जो मिली मोके कफन दो पखी पंहिंजे वतन दो कपस जे क़ैद मां निकिरी ओला कपस जे क़ैद मां निकिरी पखी पंहिंजे वतन दो पखी पंहिंजे वतन दो पखी पंहिंजे वतन दो अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन